अल्लाह सलातु वस्सलामु अलैका या नबी अल्लाह। क़िबला अवां पंहिंजे तारीफ़ पैदा औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद। अॼु असां सिंध जे माए नाज़ आलिम उस्तादुल उलमा मुफ्ती अब्दुल साहिब सिकंदरी जिन खां इंटरव्यू करे रहिया आहियूं अलहुदा जे बारे में, खां ज़िंदगी जे बारे में ऐं संदन किरदार जे बारे में ऐं संदन कारगुज़ारनि जे बारे में इंटरव्यू हूंदो ऐं असां खां इल्तिमास था कयूं त महिरबानी फ़रमाए असांखे पंहिंजी ज़िंदगी जे बारे में ऐं जमायत अहले सुन्नत जे बारे में कुझु ॿुधाइणु चाहिनि ऐं उहो असां इंटरव्यू अलहुदा में शाया कंदासूं। असांजो पहिरों सुवालु आहे साईं क़िबला साईं अवां पंहिंजे तारीख़ी पैदाइश हिंद खां आगाह फरमायो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़कीर अब्दुल रहीम सिकंदरी वलद हाजी मेहराब खान बिन हाजी कादरदाद बिन मौला बश फ़कीर बिन मेहरा फ़कीर तव्हांजे ख़िदमत में अर्ज़गुज़ार आहे त ख़ानदानी रवायत मुताबिक़ असांजो वालिद साहब मोहतरम खे अल्लाह ताला ख़िज़री हयाती अता फ़रमाए, जेके प्राइमरी उस्ताद हुया हाणे रिटायर आहिनि, उन्हनि जो शुरू खां वठी करे पंहिंजे औलाद जे लाइ ऐं अज़ीज़नि क़रीबनि जे लाइ इहो ई किरदारु रहियो आहे त तक़रीबन हर ख़ानदान जे फ़र्द जी ॼमण जी तारीख़ पंहिंजे हथनि सां पाण लिखंदा हुआ। असांजे घर में अञा ताईं उहो बुक महफ़ूज़ मौजूदु आहे जंहिंमें ख़ुसूसन वालिद साहब पंहिंजे जुमिले औलाद जी उहे तारीख़ूं, पर हाणे बि जेकॾहिं असां जेके संदन फ़र्ज़ंद आहियूं उन्हनि जे औलाद जूं तारीख़ूं बि साईं वालिद साहब जन वटि लिखियलु महफ़ूज़ आहिनि, जंहिंमें जा वसूख़ सां चई सघिजे थो ऐं वालिद साहब जन ॿुधाइनि था त उहे तारीख़ूं मूं तफ़सील सां चङे नमूने सां लिखियूं आहिनि। उन मुताबिक़ साईं वालिद साहब जन जी लिखियत मुताबिक़ रमज़ान मुबारक जी 27 तारीख़ हुई सन 1365 हिजरी मुताबिक़ 1 सेप्टेम्बर 1944 छंछर जे सुबुह सादिक जे टाइम ते 5 बजे मुंहिंजी विलादत जे लाइ साईं वालिद साहब जन ॿुधाईंदा हुआ ऐं मुंहिंजी विलादत ॻोठ खां ॿाहिरि हिकिड़ो तालके मीरवा में ॻोठ आहे जंहिंजो नालो आहे खरड़ी, उते मुंहिंजी विलादत थी। उनजो सबबु इहो हुयो त असांजो मरहूम ॾाढो साईं हाजी कादरदाद रहमतुल्लाह अलैह, जेको ॾाढो आबिद ज़ाहिद शख़्स हो, जंहिं ज़िंदगी में 5 हज कया हुआ ऐं जंहिंजी सारी ज़िंदगी में न कॾहिं नमाज़ कज़ा थी, न तहजुद कज़ा थियो, न इशराक कज़ा थियो। उहे कंहिं सांगे सां मौला बशर ॻोठ मंझां जेको मौजूदु आहे असांजो ॻोठ आहे, कुझु वक़्त जे लाइ लॾो खणी उते खरड़ीअ में वञी वेठा हुआ ऐं उते हिकिड़ो संदन दोस्त हो हाजी मोहम्मद इब्राहिम फुल, उन्ही जी ज़मीन आबाद कंदा हुआ। असांखे पंहिंजी ज़ाती ज़मीन हिते पंहिंजे ॻोठ में हुई, उहा पाणी घटि हुजण जे करे घटि आबाद थींदी हुई। असांजो ॾाढो साईं मालदार माण्हू हो, उहो माल जे सांगे सां त जीअं माल जो गाह बि थी पवंदो, ज़मीन जो फसल बि थी पवंदो। उन्ही ज़माने में ॾाढो साईं लॾो खणी उते खरड़ी में असांजे ज़ात वारनि जो ॻोठ हो, सीबाणो ख़ान शर हुनजो नालो हो, उन्हनि जे घरनि जे भर में पंहिंजो ॻोठ ठाहे वेठा जिथे मुंहिंजी विलादत थी। उन ज़माने में साईं असांजा वालिद साहब अलाह से उनखे ख़िज़री हयाती अता फ़रमाए टालपुर वॾा में प्राइमरी उस्ताद हूंदा हुआ, जेके सुबुह जो टालपुरे वेंदा हुआ, वरी शाम जो टालपुरनि खां वापसि पंहिंजे घर ईंदा हुआ। मुंहिंजे विलादत तालके मीरवाह में इन्हीअ ॻोठ में जो खरड़ी जे भर में सीबाणे ख़ान शर जो ॻोठ हो, उते थी हुई। सन तव्हांखे मां ॿुधायो 27 रमज़ान मुबारक 1365 1 हिजरी 1944 छंछर जे ॾींहुं सुबुह जो थी हुई। क़िबला महिरबानी। ख़ानदानी पस मंज़र ते रोशनी हुजो क़िबला। हा, असांजो ख़ानदानी लिहाज़ सां त बलोच ख़ानदान आहे, क़ौम असांजी शर आहे, लेकिन इहो शरनि जो क़बीलो जतोई ख़ानदान सां तालुक़ रखे थो। असांजे बलोची ख़ानदान में ॿुधायो वञे थो त असांजा शर क़ौम जा मथे जेके वॾा हुआ उहे पाण में 3-4 भाउ रहा। मुंहिंजे मालूम मुताबिक़ शर ऐं ॿियो कोश, टियों तड़त ऐं
चौथों बुल्लो, इहे सभु पाण में भाइ रहा। पोइ बुल्ले जी औलाद बुल्ला सॼा विया, तड़तनि जी औलाद तड़त सरजनि था, शर जी औलाद शर सरजे थी। शर लफ़्ज़ बलोची ज़ुबान में सोणे खे चवंदा आहिनि। बरोच की ज़ुबान जेका आहे, शर जी माना आहे बग़ैर शद जे, शीन खे ज़बर, रे खे जज़्म, इनखे बलोची ज़ुबान में सुहिणो या ख़ूबसूरत चवंदा आहिनि। असांजो ख़ानदान उन बलोचनि जे ख़ानदान सां तालुक़ु रखे थो। जतोइन जी इहा हिकिड़ी शाख आहे। असांजो ख़ानदान पुराणे ज़माने खां वठी करे तालके मीरवाह में, ज़िले ख़ैरपुर में, मीर जी रियासत में आबाद हो। असुल असांजा वॾा बलोचिस्तान में भागनाड़ी खां मथे शोरी जे इलाइक़े में रहंदा हुआ। उते बुर्दनि सां शरनि जो कंहिं ॻाल्हि ते तकरार थी पियो हो, जंहिंमें बुर्दनि जा कुझु माण्हू मारिजी पिया। हुन जे पलांद में असांजे क़ौम जा तमामु घणा माण्हू शहीद थी विया। पोइ उतां असांजा नौजवान ऐं के औरतूं पंहिंजा सिर बचाए मीर अली मुराद ख़ान टालपुर जे ज़माने में ख़ैरपुर रियासत में अची आबाद थिया। उन ज़माने में अली मुराद ख़ान टालपुर वाली ख़ैरपुर रियासत हुयो ऐं असांजा जेके ख़ानदान जा चङा माण्हू हुआ उहे उते अची आबाद थिया। नौजवान हुआ, गैर शादीशुदा हुआ। पोइ उते इन्ही मीर साहब जे रियासत में वधिया, वॾा थिया। उन्हनि मंझां नाले वारा तक़रीबन 3 या 4 माण्हू हुआ जेके मुंहिंजे मालूमात में आहिनि। हिकिड़ो हो क़ाइम ख़ान, हुनजो नालो हो, जंहिंजे पुठियां अॼुकल्ह असांजे बिरादर में क़ाइमाणी क़बीलो हले थो। ॿियो नंबर हुनजो भाउ हो सोहराब ख़ान, जंहिंजे पुठियां सोहराबाणी क़बीलो हले थो। फ़क़ीर अब्दुल रहीम जो ताल्लुक़ उन सोहराबाणी क़बीले जे शाख सां आहे। ऐं ॿियो उन्हनि जो टियों भाउ हो सालिह, उन सालिह जे पुठियां क़बीलो सालिहाणी सॾिजे थो। फ़क़ीर अब्दुल रहीम जो नानाणो ख़ानदान सालिहाणनि मंझां आहे। ॾाॾंग असांजो सोहराबाणी आहे, नानाणो ख़ानदान असांजो सालिहाणी आहे। पोइ उन सोहराब ऐं सालिह ऐं क़ाइम मंझां तमामु घणो ख़ानदान वधियो, जेको हाणे 1,000 खां चढ़ी तमामु मथे आहे, जेको ख़ैरपुर रियासत में आहे। तक़रीबन असांजे ख़ानदान में मीर साहब जे रियासत में अचण खां बाद में फ़ारसी इल्मु घणो मुरवज हो। हुनजो वजह इहो हुयो त असांजे मीर साहब जे रियासत में जेका दफ़्तरी ॿोली हूंदी हुई उहा फ़ारसी ज़ुबान हूंदी हुई। उन फ़ारसी ज़ुबान में दफ़्तर जा तमामु कारोबार कया वेंदा हुआ। पोइ इन जे करे माण्हू जेकॾहिं पढ़ंदा हुआ त बि फ़ारसी पढ़ंदा हुआ, जे घणो करे ॻाल्हाईंदा हुआ त बि फ़ारसी ॻाल्हाईंदा हुआ। असांजे वॾनि जी मथे खां पुराणे ज़माने खां ज़ुबान चूंकि फ़ारसी हुई, बलोची फ़ारसी तक़रीबन मिलंदड़ जुलंदड़ ॿोलियूं हूंदियूं आहिनि। पोइ इन जे करे असांजे ख़ानदान में पोढ़ा पोढ़ा काफ़ी माण्हू अहिड़ा हुआ जेके फ़ारसी ॼाणंदा हुआ, फ़ारसी ॻाल्हाईंदा हुआ, फ़ारसी लिखंदा हुआ। मुंहिंजो पड़नानो नाने मरहूम कादरदाद जो वालिद साहब, जंहिंजो नालो हो ग़ुलाम कादिर, उहो तमामु फ़ारसी दान माहिर माण्हू हो, क़ाबिल हो। मां पंहिंजे अखियुनि सां यूसुफ ज़ुलेखा जो किताब संदसि घर में ॾिठो हुयो, जंहिं ते संदसि हथ अखर ऐं कुझु के नोट फ़ारसी में लॻल हुआ। नाने मरहूम ग़ुलाम कादिर जे हथनि अखरनि खे मां ॾिसी हैरान थी वियुसि त अॼोके हिन मौजूदा दौर में बि अहिड़ा कंहिंजा ख़ुशख़त अखर कोन्हनि जहिड़ा हुनजे मरहूम जा हुआ, जंहिं मंझां साबितो त हुननि वटि इल्मु हो। असांजे ख़ानदान में बि थोरी घणी फ़ारसी ॼाणंदा हुआ। त असांजे ख़ानदान जो पस मंज़र ते इहो तक़रीबन हू ॿाहिरि खां ॾुतड़िजी आया हुआ, माल ते गुज़र कंदा हुआ। ऐं उन खां अलावा पोइ आहिस्ते आहिस्ते मीर साहब जे रियासत में सभु कंहिं ॿनी जा 12-16 टुकड़ा टुकड़ा वरिता, कनि ॿनियूं आबाद कयूं, कनि माल ते गुज़र कयो। तालीमी लिहाज़ सां बि उन ज़माने में जेका मुरवज तालीम हुई उहा थोरी घणी असांजे ख़ानदान में हुई। इहो असांजे ख़ानदान जो ख़ानदानी पस मंज़र आहे। साईं महिरबानी। ॿियो सुवाल आहे तव्हांजो ख़ानदान ख़ानकाह राशिदिया जे बुज़ुर्गनि सां कॾहिं वाबस्ता थियो ऐं मुरीदी जे शरफ़ सां मुशरफ़ थियो? महिरबानी करे तफ़सील सां रोशनी विझंदा। अल्हम्दुलिल्लाह, मथे त कुझु नथो चई सघिजे त असांजा वॾा कंहिंजा मुरीद हुआ ऐं कंहिंसां हुननि जी वाबस्तगी हुई। पर मीर साहब जे रियासत में अचण खां बाद में जॾहिं त मां ॿुधाए चुको आहियां त असांजो ताल्लुक़ सोहराब ख़ानदान जे ख़ानदान सां, सोहराबाणी ख़ानदान सां आहे। असांजो वॾो सोहराब हो। उन सोहराब ख़ान जे फ़र्ज़ंदनि मंझां हिकिड़ो फ़र्ज़ंद मेहराब फ़क़ीर नाले हुयो, जंहिंजे ख़ानदान मंझां ही फ़क़ीर आहे। अब्दुल रहीम वलद मेहराब ख़ान, वलद हाजी कादरदाद, वलद मौला बख्श, वलद मेहराब फ़क़ीर।
उन मेहराब फ़क़ीर जे लाइ असांजे ख़ानदान में इहा रिवायत आहे त तक़रीबन 15-16 सालनि जे ॼमार जो हुयो, नौजवान हो, पंहिंजो माल ॿकरियुनि वग़ैरह जो छोड़े सुबुह जो झंग में वियो ऐं शाम जो मोटी आयो त उन्हनि ॿकरियुनि मंझां हिकिड़ी ॿकरी इत्तिफ़ाक़ सां ग़ाइब हुई। पोइ या त उहा कंहिं बगड़ ऐं जानवर जे वर चढ़ी वई या कंहिं ॿिए धण सां गॾिजी वई। शाम जो वापसि अचण खां बाद में उनजे वालिद साहब ऐं हुनजी माउ हुनखे सरज़नश कई तो हे ॿकरी काॾे गुम करे छॾी। हू नौजवान जज़्बाती हो, सुबुह जो कावड़ जी वालिदैन खे ॿुधाइण खां सवाइ रुख रखी ईअं पंहिंजे ॻोठ खां उत्तर तरफ़ निकिरी हलियो हुयो। कुदरत मुंहिंजे अलाह साईं जी इत्तिफ़ाक़ अहिड़ो थियो जो उन ॻोठ खां जिथे असांजो ॾाॾो साईं मरहूम रहंदो हो, उन खां उत्तर तरफ़ ॻोठ अञा ताईं आहे तल्ली भेणनि जी सरबिया। कीरिया बि उते वेठा आहिनि, भेण फ़क़ीर बि वेठा आहिनि, जेके ख़ानदानी तरह ख़ानदान राशिदिया सां उन्हनि जो पीरी मुरीद जो ताल्लुक़ हो। हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़ेधणी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जा मुरीद हा। उन्ही ज़माने में उन्ही दौर जो सज्जादा नशीन हज़रत पीर साईं अली गोहर शाह रहमतुल्लाह अलैह, जंहिंखे जमात पीर साईं बंगुले धणी रहमतुल्लाह अलैह चवंदी आहे, उहे असगर साईं मारूफ़ असगर साईं, उहे उते फ़क़ीरनि भेणनि या कीरनि फ़क़ीरनि जे दावत ते तशरीफ़ फरमा हुआ। ॾाढो मेहरा फ़क़ीर साईं रहमतुल्लाह अलैह जेको कावड़ में निकिरी ईअं मुंहुं करे वियो हो, उनजो उते माण्हुनि जो अंबो ऐं कटक ॾिठो त पुछा कई त ही छो माण्हू एतिरा गॾु थिया आहिनि। उनखे ॿुधायो वियो त ही हज़रत पीर साईं रोज़ेधणी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जो सज्जादा नशीन पीर अली गौर शाह हिकिड़े मंज़िल अंदाज़ आहे, हे उनजा मुरीद हुनजे ज़ियारत ऐं फैज़ वठण जे लाइ गॾु थिया आहिनि। मेहरा फ़क़ीर जेको नौजवान हो ऐं हुन में अलाह तबारक व तआला मणिया ऐं हिकमतूं रखियूं हुयूं, सबबु इहो बणियो त कावड़ जी माटनि निकितो पर अलाह जे वलीअ जे वर चढ़ियो ऐं उन जमात में उन जमात वारनि सां गॾिजी पीर साहिब जे ज़ियारत जो जी ख़्वाहिश ॾेखारियईं। पीर साहिब जन पंहिंजे टाइम ते जॾहिं जो ज़ियारत कराई त उन पहिरीं ज़ियारत करण सां मेहरा फ़क़ीर रहमतुल्लाह ताला अलैह हज़रत पीर साईं असगर बादशाह पीर साईं बंगुड़े धणी रहमतुल्लाह अलैह जे अखियुनि जो शिकार थी वियो ऐं हमेशह हमेशह जे लाइ उन दरगाह सां वाबस्ता थी वियो। उन दावत ते ऐलान थियो त जेके नोई फ़क़ीर हुजनि यानी नवां मुरीद थियणु चाहिनि था, उनखे वठी अचो त उनखे ज़िक्र ॾिनो वञे, यानी सिलसिले में उनखे दाख़िल कयो वञे। पोइ मेहरा फ़क़ीर जी बि ख़ुशकिस्मती हुई, उन्हनि नवनि फ़क़ीरनि सां हज़रत पीर साईं बंगुड़े धणी रहमतुल्लाह अलैह पीर साईं असगर बादशाह रहमतुल्लाह अलैह खां ज़िक्र वरितईं। पाण वॾा फैयाज़ साहिब फैज़ हा, फ़क़ीर में मणिया हुई। फ़क़ीर साहिब खे पीर साईं जन ॾिठो त ही नौजवान आहे ऐं ही हिकमतुनि मणियादार छोकिरो आहे। पाण खेसि ख़ुशि त भई मां फरमायूं त फ़क़ीर तोखे असीं मुरीद कंदासूं, पर हिकिड़ो असांजो शर्त आहे। असल में शर्त इहो हुयो त मेहरा फ़क़ीर खे बलोची रस्म सां वॾा वार रखियल आहे, जेके तमामु वॾा ड्रिघा जीअं औरतुनि जा वार हूंदा आहिनि। बलोच माण्हू वार पोइते वराए पटके हेठां रखी छॾींदा आहिनि ऐं वारनि जी हिफ़ाज़त बलोच तमामु घणे खां घणे उन ज़माने में कंदा हुआ। मेहरा फ़क़ीर खे इहो इशारो हो त तुंहिंजा वार कटे शरई बनाया वेंदा ऐं कन ते या कुल्हे ते तुंहिंजा वार कया वेंदा ऐं तोखे क़ादरी सिलसिले में दाख़िल कयो वेंदो। जेकॾहिं इहा तूं ॻाल्हि क़बूल करीं त असीं तोखे मुरीद बनाईंदासूं। मेहरा फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह खे पंहिंजे मुर्शिद सां मुहबत अक़ीदत पैदा थी चुकी हुई। हुन अर्ज़ु कयो त क़िबला साईं ही त वार आहिनि, पर जे सिर जो नज़रानो घुरंदो त उहो बि ॾियण जे लाइ तयारु आहियां। पीर साहिब जन पंहिंजे शफ़क़त सां कैंची घुराए पंहिंजे हथनि मुबारकनि सां मेहरा फ़क़ीर जा पुठियां वार कटिया। वार कटे बाक़ी सफ़ाई जे लाइ ॿियनि फ़क़ीरनि खे फरमायूं। फ़क़ीरनि मेहरा फ़क़ीर जा वार सिधा कया। उन खां पोइ फ़क़ीर साहिब पीर साईं जे जमात में शामिल थी चुको। उन खां बाद जीअं जो सफ़र हो त सफ़र में यको दावतुनि में गॾु रहियो। 2-3 दावतुनि खां बाद में पीर साहिब जन जी जो दरगाह शरीफ़ ते पहुता त इन विच में मेहरा फ़क़ीर खे 8-10-15 ॾींहं गुज़री चुका हुआ। पुठियां वालिदैन खे का बि ख़बर कान हुई त असांजो नौजवान केॾांहुं वियो आहे। हू रोई पिटे वेही रहिया त ख़बर नाहे, नौजवान जज़्बात में एली कंहिं खूह में टपो ॾिनो या ख़ुदकशी कई, का ख़बर कान पे पई। ही 15-16 ॾिहाड़ा दरगाह ते पंहिंजे मुर्शिद जे सोबत में ज़िक्र फ़िक्र इबादत में मशगूल रहियो। हिकिड़े ॾिहाड़े फजर जे नमाज़ खां बाद में हज़रत पीर साईं अली गौर शाह पीर साईं बंगुड़े धणी रहमतुल्लाह अलैह फ़क़ीर साहिब खे पाण जे घर में विहारे सॾे इरशाद फरमायो। इहा संदन हिकिड़ी करामत हुई। पाण फरमायूं त मेहरा फ़क़ीर, तव्हांजा वालिदैन तव्हांजे जुदाई में ॾाढा परेशान आहिनि, तंहिंजे करे तव्हांखे असां हुकुम कयूं था त तव्हां
दरगाह शरीफ़ खां पंहिंजे वालदेन ॾे वञो, उन्हनि खे मुंहुं बि ॾेखारे अचो, हुन खां दुआऊं बि वठी अचो ऐं पोइ तव्हां असांजे वरी दरगाह ते भली पंहिंजे मर्ज़ी सां मोटी अचिजो। फ़क़ीर साहब वञण त कोन पिए चाहियो, पर मुर्शिद करीम जे हुकुम खां बाद में पाण दरगाह शरीफ़ खां मुर्शिद खां इजाज़त वठी पंहिंजे वालदेन वटि जीअं जो आया त वालदेन खे हिकिड़े तरफ़ तमामु घणी ख़ुशी थी, जेको 15-16 ॾींहंनि खां नौजवान ग़ाइब थियल मोटी आयो त हुननि जे घर हिकिड़ो ईद जो समा हो। पर जॾहिं फ़क़ीर जा वार कटियल ॾिठाऊं त उन ते वरी हुननि खे एतिरो अफ़सोस थियो जीअं कंहिंजे घर में को मातम हुजे। असांजो मरहूम ॾाॾो साईं हाजी कादरदाद रहमतुल्लाह अलैह पंहिंजे ॾाॾे खां इहा रिवायत कंदो हो, यानी मेहरा फ़क़ीर खां, त ॾाॾो साईं चवंदा हुआ त हिकिड़े पासे मुंहिंजे पीउ ऐं माउ खे मुंहिंजे अचण जी ख़ुशी हुई त ॿिए तरफ़ वरी मुंहिंजे वारनि जे कटजण जे करे 2 वेला हुननि दांगी कान चाढ़ी, यानी मानी न पचायूं ॾुख में त हे वार छो कटाया हुआ। पर पोइ जॾहिं हुनखे फ़क़ीर मुतमइन करे ॿुधायो त मां हिकिड़े अलाह जे वलीअ जे हथ ते बैयत कई आहे ऐं उन्हनि पंहिंजे हथनि सां ई मुंहिंजा वार कटिया आहिनि, त पोइ हू उन ते मुतमइन थिया, ख़ुशि थिया ऐं खेसि दुआऊं ॾिनियूं। उन खां वठी करे अल्हम्दुलिल्लाह अॼु ताईं असांजो ख़ानदान यानी मेहरा फ़क़ीर जी औलाद जेका बि आहे उहा दरगाह शरीफ़ सां वाबस्ता आहे, मुरीद आहिनि। अॻिते बि अल्लाह ताला खां दुआ आहे त ख़ुदा ताला असांखे इन दरगाह अर्श इश्तिबाह सां वाबस्ता रखे, पर उन सां गॾु इहा बि दुआ आहे त ख़ुदा ताला असांजे ख़ानदान खे पोयरनि खे बि इहा दरबार हमेशह हमेशह नसीब फरमाए। महिरबानी साईं। पंजो सवाल आहे त तव्हांजी ज़िंदगी ते कहिड़े उस्ताद किराम जी शख़्सियत जो गहरो असरु थियो ऐं कहिड़े उस्ताद किराम वटि तव्हां तालीम हासिल कई, बराए महिरबानी उन्हनि जे बारे में असांखे कुझु ॿुधाईंदा। अल्हम्दुलिल्लाह असांजा सभई उस्ताद फैज़ वारा हुआ। जंहिं ज़माने में असां पंहिंजी तालीम जी इब्तिदा कई हुई, ख़ुसूसन दीनी तालीम जी, उहे असांजा सभई उस्ताद फैज़ वारा हुआ। पर मां उन खां अॻु में पंहिंजे इब्तिदाई तालीम जे पसे मंज़र खां तव्हांखे थोरो आगाह करणु चाहियां थो त मां पंहिंजे ॻोठ में प्राइमरी तालीम शुरू कई हुई, यानी मौला बशर जे ॻोठ में। असांजे ॻोठ जो स्कूल जेको मौला बशर में मौला बशर जे नाले सां ई मशहूरु आहे, सो 1946 में क़ाइमु थियल आहे, यानी पाकिस्तान जे ठहण खां बि हिकिड़ो साल अॻु में। तमामु क़दीमी स्कूल हो। इन ज़माने में असांजे तर में ओसे पासे जेतिरा बि क़ौमूं ऐं ॻोठ हुआ, मसलन बेगी वाए जो ॻोठु हाजी शेर ख़ान कुबर जो, या बागो ढोरो हाजी वाहिद बश ख़ान कुबर जो ॻोठु, इन खां अलावा असांजे पाड़े में जलबाणियुनि जो ॻोठु अलाह वरायो ख़ान जलबाणी, या हिन पासे मुबारक ख़ान जो ॻोठु हो, या ख़ासि खेलनि जो ॻोठु आहे मट, या रिंद फ़क़ीर वेठा आहिनि। उन सभिनी सॼे इलाइक़े में सिर्फ़ु असांजो हिकिड़ो स्कूल हूंदो हो जिथे सभई इन इलाइक़े जा शागिर्द तालीम हासिल कंदा हुआ। मूंखे पंहिंजे इब्तिदाई तालीम जे ज़माने में यादगीरो आहे त जॾहिं असां स्कूल में दाख़िल थिया हुआसीं, उन ज़माने में बि तमामु वॾो स्कूल हूंदो हो। एतिरे क़दुरु जो स्कूल जूं लांडियूं ऐं जायूं त पूरियूं कोन पवंदियूं हुयूं। पोइ स्कूल जे ॿाहिरां वण हूंदा हुआ, सरींह जा या टारी जा या निमुनि जा ऐं ॿेरनि जा, उन्ही जे हेठां ॿ टे क्लास हलंदा हुआ। जंहिं ज़माने में मां स्कूल में दाख़िल थियो आहियां, जीअं त मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त स्कूल असांजो 1946 खां क़ाइमु हो ऐं मुंहिंजी 44 में विलादत आहे। मां सम्झां थो तक़रीबन 5 सालनि खां बाद में मां स्कूल में दाख़िल थियो आहियां। 45, 46, 47, 48, तक़रीबन 48, 49 में मूंखे यादगीरो जेको अचे थो त मां प्राइमरी स्कूल में दाख़िला वरिती। उन टाइम ते असांजा उस्ताद जेके हुते पढ़ाईंदा हुआ, उन में मशहूरु उस्ताद हो, तमामु महिनती उस्ताद हो, उस्ताद हाजी लाल बश ख़ासि खेली, असांजे पाड़े जो हो, तमामु महिनती उस्ताद हो ऐं जीअं उस्ताद हूंदा आहिनि तीअं उस्ताद हो। मूंखे यादि आहे त जॾहिं पहिरें ॾिहाड़े मूंखे स्कूल में ज़ोरी वठी आया, मुंहिंजो चाचो मरहूम हाजी करीम बख्श जेको ताज़ो हाणे विसाल करे वियो आहे, अल्लाह उनखे जन्नत नसीब फरमाए, उहो मूंखे कुल्हे ते ज़बरदस्ती खणी वालिद साहब जे हुकुम सां स्कूल में दाख़िल कराई। वालिद साहब चूंकि उन ज़माने में ॿियनि स्कूल में ॿाहिरि पढ़ाईंदा हुआ, पंहिंजे ॻोठ वारे स्कूल में कोन हुआ, मुंहिंजे चाचे जी ड्यूटी लॻाई त हिनखे स्कूल ज़रूरु दाख़िल कराइजां। घर खां स्कूल न ताईं त आउं दाहूं रड़ियूं कंदो पहुतुसि चाचे जे कुल्हे ते, पर जॾहिं मां उस्ताद वटि पहुतुसि त उस्ताद लाल बख्श खे अलाह साईं जन्नत नसीब करे, ऐं उन मूंखे शफ़क़त ऐं प्यार सां पंहिंजे भर में विहारे अहिड़ी त गिराटड़ी पाती ऐं मूंखे चई, बाबा तूं हिन स्कूल सॼे जो मानीटर आहे, सुभाणे सवेर
तूं अची मूंखे ॿुधाइजांइ त कहिड़ो छोकिरो देरि सां थो अचे, घंटी बि तूं वॼाइजांइ, हे क्लास जी चाबी बि तोखे थो ॾियां, कमरा तूं अची खोलजांइ, सफ़ाई जो बि ऑर्डर तूं कराइजांइ। अहिड़े प्यार ऐं शफ़क़त सां मूंखे उस्ताद पंहिंजे भर में विहारे नसीहतूं हिदायतूं कयूं जो ॿिए ॾिहाड़े सॼे स्कूल जे शागिर्दनि खां पहिरीं स्कूल में अचण वारो मां हुउसि। ऐं पोइ उन खां बाद में उस्ताद जी शफ़क़तुनि सां पोइ मां पंहिंजी पटी पढ़ी, तयारी कई। उन खां पोइ पहिरियों, ॿियो, टियों, चोथों दर्जो। मुंहिंजा ॿिया बि उस्ताद हुआ। असांजे ॻोठ जे भर में उस्ताद मरहूम ग़ुलाम अली उर्फ़ उस्ताद दादलो नालो हुउसि, उहो तमामु महिनती उस्ताद हो। मुंहिंजो चाचो उस्ताद जमालुद्दीन मुंहिंजो उस्ताद आहे, उहो तमामु महिनती उस्ताद हो। उन खां पोइ कुझु टाइम वरी वालिद साहब क़िबला असांजा, उहे बि स्कूल में उस्ताद थी आया, उन्हनि बि मूंखे पढ़ायो। ॿियो असांजो उस्ताद हूंदो हो, शेख क़ौम जो हो, गंबट जो हो, थोरे टाइम लाइ अची रहियो हो, उस्ताद रब ॾिनो हुनजो नालो हो। उहो तमामु महिनती उस्ताद हो ऐं सभई उस्ताद अख़लाक वारा हुआ। ॿियो असांजो उस्ताद हो उस्ताद मीर मोहम्मद, असांजे क़ौम जो हो, तमामु सुठो उस्ताद हो, शरीफ़ इंसान हो। इहे सभु मुंहिंजा इब्तिदाई प्राइमरी जा उस्ताद हुआ। 1954 में मूंखे यादि आहे त मां प्राइमरी तालीम पूरी कई आहे। 55 में मां अंग्रेज़ी जो पहिरियों दर्जो यानी 6वीं जमात पढ़ी आहे। उन खां पोइ 7वीं जमात जो इम्तिहान ॾियण खां अॻु में मुंहिंजे वालिद साहब जन मूंखे मदरसे में वेहारियो त तव्हां मदरसे जी तालीम हासिल कयो। वालिद साहब जन कंहिं मौलवी साहब खां हिकिड़ी हदीस पाक ॿुधी हुई, जंहिं हदीस पाक जो मफ़हूम इहो आहे, मशहूरु हदीस आहे त जेको शख़्स पंहिंजे औलाद खे दीन इस्लाम क़ुरान करीम जी ख़ुसूसन तालीम ॾियारींदो, उनजे वालिदैन खे क़यामत जे ॾिहाड़े अलाह ताला हिकिड़ो नूरानी ताज पाराईंदो, जंहिंजी रोशनी सिज चंड खां वधीक हूंदी। इन्ही खां मुतासिर थी करे असांजे वालिद साहब जन असांखे अंग्रेज़ी तालीम पढ़ण खां अॻिते खां रोके मदरसे तरफ़ रवानो कयो। अल्हम्दुलिल्लाह असांखे ख़ुदा तबारक व तआला जल जलालू अमन वालू दीन जी तालीम सां नवाज़ियो। वालिद साहब जी दुआ थी। सभ खां पहिरियां क़ुरान करीम जी तालीम असां पंहिंजे ॻोठ में इब्तिदाई तरह शुरू कई हुई। देर गाज़ी ख़ान खां असांजो उस्ताद ईंदो हो, जंहिंखे हिते ख़ुसूसी तरह असांजे तालीम जे लाइ वालिद साहब रहायो हो। अञा ताईं हयात आहे, कॾहिं कॾहिं ईंदो आहे। हुनजो नालो उस्ताद कादिर बख़्श हो ऐं हुनखे ग़ुलाम कादिर बि चवंदा आहिनि। उहो उस्ताद कादिर बख़्श ताज़ो मूंखे 2 सालनि खां वठी करे हिकिड़ो दफ़ो ॾहरकी में मिलियो हो, हुते कंहिं मस्जिद में पेशमाम आहे। अञा हुनजी सिहत नज़र वग़ैरह सही आहे। उन खां बाद में क़ुरान शरीफ़ जो पहिरियों ऐं ॿियो सिपारो उस्ताद मूंखे यादि करायो हो, जेको मां उन ज़माने में पढ़ियो हुउसि उस्ताद वटि। छो त ॾाढे साईं असांजे जो ख़्यालु इहो हुयो त तव्हां हाफ़िज़ थियो, उन खां बाद आलिम थियो, पर अलाह ताला खे जीअं मंज़ूर हो मां हाफ़िज़ थी कोन सघियुसि। उन खां बाद में जामिया राशिदिया में दरगाह शरीफ़ ते असांजी दाख़िला थी वई ऐं उते दाख़िला जंहिं ज़माने में थी, उन ज़माने में सभई असांजा नामियारा उस्ताद हुआ, ख़ुसूसन हज़रत मुफ़्ती आज़म पाकिस्तान हज़रत अल्लामा मौलाना मुफ़्ती मोहम्मद साहिबदाद साहब रहमतुल्लाह ताला अलैह, जेके पाकिस्तान ठहण खां बाद में जमीयत उलमाए पाकिस्तान जा पहिरियां नाज़िम आला हुआ ऐं जमात अहले सुन्नत जूं फ़तवाऊं संदुनि नेर निगरानी में शाया थींदियूं हुयूं ऐं मुफ़्ती आज़म पाकिस्तान जो खेल लक़ब हो। तमामु वॾा जय्यद आलिम, उन सां गॾु मुत्तक़ी ऐं परहेज़गार हुआ। उन खां बाद मदरसे जो मोहतम हज़रत अल्लामा साईं मौलाना मोहम्मद साले मरहूम रहमतुल्लाह अलैह। 3 नंबर असांजा उस्ताद आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जन जा ॾोहिटा हज़रत अल्लामा शेखुल हदीस मुफ़्ती तक़द्दुस अली ख़ान साहब रहमतुल्लाह ताला अलैह, उहे वॾा जय्यद आलिम हुआ। ऐं ॿियो शेखुल माक़ूल वल मनकूल हज़रत अल्लामा सैयद हुसैन इमाम अख्तर, जेके पेशावर जा सैयद पठान हुआ, उहे बि असांजा उस्ताद हुआ। उन खां अलावा असांजा इब्तिदाई किताबनि जा उस्ताद हज़रत अल्लामा अलहाज साईं अब्दुसमद मेतला क़ौम जा हुआ, लाड़काणे जा रहाकू हुआ। उहे जामिया राशिदिया में पढ़ाईंदा हुआ, जन असांखे इब्तिदाई किताब इरशादुस सर्फ़ खां वठी करे हिदायतुन नहव ताईं असांखे उन्हनि पढ़ाया। ऐं उन खां पोइ असांजो उस्ताद मथियनि किताबनि जो मथे सिलसिले में हज़रत उस्ताद मौलाना करीम बख़्श साहब रहमतुल्लाह ताला अलैह हुआ, जेके तमामु बहितरीन आला दर्जे जा मुदर्रिस हुआ। संदन पढ़ाई अजीब हूंदी हुई। जॾहिं बि को सबक़ पाण पढ़ाईंदा हुआ त अॻ में उन सॼे सबक़ जे मथां मुख़्तसर लफ़्ज़नि में रोशनी विझी वेंदा हुआ। उहा रोशनी अहिड़ी त सलीस अंदाज़ में हूंदी हुई जो बसि सिर्फ़
असां त मुतालो त करे ईंदा हुआसीं, पर उस्ताद साईं जी मुख़्तसर तक़रीर खां बाद में सिर्फ़ु तर्जुमो कंदा वेंदा हुआ त असांखे सॼो दर्स यादि थी वेंदो हो। अहिड़े तरह असांजा जेके बि उस्ताद हुया सभु फैयाज़ हुआ, फैज़ वारा हुआ। ऐं कहिड़े जे लाइ चवां त कहिड़े खां वधीक मुतासिर हुउसि, ऐं पंहिंजे सभिनी उस्तादनि खां वधीक मुतासिर हुउसि। सभिनी जूं दुआऊं असां सां शामिल हाल हुयूं, पर ख़ुसूसी जेको असांजे मथां शफ़क़त वारो हथ या महिरबानी वारी निगाह हुई, सा हज़रत मुफ़्ती आज़म पाकिस्तान हज़रत अल्लामा मुफ़्ती मोहम्मद साहबदास साहब रहमतुल्लाह अलैह जी हुई। उस्ताद मौलवी मोहम्मद साले सिंह रहमतुल्लाह अलैह त शफ़क़तुनि इनायतुनि जो घर हो। उनजो हर हिकु शागिर्द सां हिकु जहिड़ो सलूक हूंदो हो। सभु को शागिर्द ईअं महसूसु कंदो हो त शायदि उस्ताद साईं मूंखे घणो भाईंदा आहिनि। इहा संदन हिकिड़ी आलमगीर शफ़क़त हुई। सभिनी शागिर्दनि जे मथां संदन निगाह अहिड़ी हूंदी। असांजा सभई उस्ताद फैज़ वारा हुआ। अल्हम्दुलिल्लाह जामिया राशिदिया में इब्तिदा खां वठी करे दौरे हदीस ताईं तमामु उलूम फ़ुनून वग़ैरह मूंखे अल्लाह ताला उते नसीब फरमाया, ऐं उते ई फ़क़ीर जी दस्तारबंदी थी। महिरबानी साईं। टोला तव्हां दीनी ख़िदमतूं किथां ऐं कॾहिं खां शुरू कयूं, हिन जे बारे में थोरो तफ़सील सां ॿुधाईंदा। दीन जी ख़िदमत असां कहिड़ी कई आहे या कहिड़ी करे सघूं था। दीन असांखे सभु कुझु ॾिनो आहे, असां दीन खे कुझु कोन ॾिनो आहे। पर व अम्मा बिनिअमत रब्बिक फहदिस, तव्हां सुवाल कयो आहे, मां अल्लाह ताला जे तहदीस नेमत जे ख़ातिर अर्ज़ु कयां थो त दीन जी ग़ुलामी जे लाइ अल्लाह ताला जल जलालु मन वालू मूंखे तौफ़ीक़ नसीब फरमाई। जीअं जो असीं फ़ारिग़ तहसील थियासीं 1966 में दरगाह शरीफ़ तां, त उन खां वठी करे अॼु ताईं ख़ुदा तबारक व तआला मुख़्तसर जेका ख़िदमत वरिती आहे असां ख़िदमत कयूं पिया। त जामिया राशिदी में फ़ारिग़ थियण खां बाद में मुंहिंजो इरादो, वाल साहब जो इरादो ऐं ॾाॾे साईं जो इरादो इहो हुयो त पंहिंजे ॻोठ में को मदरसो छोटे पैमाने ते पंहिंजे हाल सारू खोले उते कमु कंदासूं, छो त असांजे इलाइक़े में कम जी ज़रूरत घणी हुई। वाल साहब जॾहिं ॾाॾे साईं जी नियत बि इहा हुई, मूंखे बि पाण खे शौक़ु इहो ई हुयो त जेकर आउं पंहिंजे ॻोठ में वेही दीन जी ख़िदमत कयां। लेकिन जो कुझु अल्लाह ताला खे मंज़ूर हूंदो आहे उहो ई थींदो आहे। शाहपुर चाकर जी हीअ मस्जिद गौसिया जिथे अॼुकल्ह ही फ़क़ीर ख़िदमत करे रहियो आहे, इहा नई नई आबाद थी हुई। जंहिं इलाइक़े एरिया में इहा मस्जिद आहे इन खे नई कॉलोनी सॾिबो आहे। इहा नई कॉलोनी दरअसल शहर जे उभरंदे हिसे में ज़रई ज़मीन पियल हुई। उन ज़रई ज़मीन खे फ़क़ीर अली बख़्श मरहूम ॾाहिरी क़ौम जो हो, जेको दरगाह शरीफ़ जो मुरीद हो। उन इहा ज़मीन ख़रीद कई। उन सां गॾु हुन जा ॿांह ॿेली हाजी सुलेमान काठियावाड़ी, डॉक्टर तुफ़ैल अहमद साहब पंजाबी, उहे हुन सां गॾु शरीक हुआ। जन इहा ज़मीन ख़रीद करे ऐं हुन जी कॉलोनी मंज़ूर कराए दुकान ऐं प्लाट वग़ैरह ठाहिया। उन्हनि में मस्जिद शरीफ़ जो प्लाट हिकिड़ो रखियो वियो हुयो। जेका हुन इब्तिदाई तरह मस्जिद बनाई, उन मस्जिद शरीफ़ जूं इब्तिदाई दीवारूं कुझु मथे खॼी आयूं। पोइ दरगाह शरीफ़ जो ई मुरीद ऐं दरगाह शरीफ़ जो शागिर्द मौलवी हबीबुल्लाह नाले ज़ात जो कलर हो, जेको इंडिया जो रहाकू पोकरनि जे इलाइक़े जो रहाकू हो, उनखे दरगाह शरीफ़ तां फ़क़ीर अली बख़्श वठी अची हिते रहायो। मौलाना साहब जन तमामु सुठो माण्हू हुयो, पर तबियत जो तेज़ मिज़ाज हो। 6 महीना बि रही कोन सघियो। मस्जिद जे मुतवली फ़क़ीर अली बख़्श ॾाहिरी सां हुन जी अणबणत थी पई, जंहिंजे करे फ़क़ीर साहब खे हू छॾे हितां हलियो वियो। मस्जिद गैराबाद रही। नई मस्जिद हुई, आबादी अञा शहर में बि कॉलोनी में एतिरी कान थी हुई, ऐं माण्हुनि जो तवजो बि घटि हो, छो त शहर खां मस्जिद उन ज़माने में ॿाहिरि हुई। पोइ फ़क़ीर अली बख़्श जो दरगाह सां वास्तो हो, तंहिंजे करे फ़क़ीर अली बख़्श दरगाह शरीफ़ ते हाजी सुलेमान काठियावाड़ी ऐं मरहूम मोहम्मद उस्मान उर्फ़ बापू गुजराती मेमण सां गॾिजी दरगाह शरीफ़ ते मरहूम उस्ताद मौलवी मोहम्मद साले सिंह रहमतुल्लाह अलैह वटि आया त असांखे को मस्जिद शरीफ़ जे लाइ माण्हू जो, पर रुगो मस्जिद जे लाइ न, उहो मदरसो बि हली उते ख़ैर सां खोले। मां फ़ारिग़ थी करे पंहिंजे ॻोठ वेठो हुउसि ऐं इरादो इहो हुयो, रजब शरीफ़ में असांजी फ़राग़त थी हुई त शाबान रमज़ान खां बाद में इंशा अल्लाह ताला नए साल में नए तालीमी सिलसिले जे लाइ नओं मदरसो पंहिंजे ॻोठ खोलींदासीं। इन दौरान में उस्ताद मौलवी मोहम्मद साले सिंह रहमतुल्लाह अलैह मदरसे जे शागिर्द खे मोकिले असांजे ॻोठ चिठी ॾेई हुकुम कयो
त तव्हां जल्दी खां जल्दी दरगाह शरीफ़ ते पहुची वञो। मां संदन हुकुम मुबारक ॿुधी ॿिए ॾहाड़े ते फौरन दरगाह शरीफ़ ते पहुची वियुसि। उते पहुचुसि त इहे नवां चेहरा अजनबी माण्हू मूंखे नज़र आया। फ़क़ीर अली बख्श, हाजी सुलेमान वग़ैरह शाहपुर चार आकू। उस्ताद मौलवी मोहम्मद सालिह संजन जे ख़िदमत में पहुचण खां पोइ मूं अर्ज़ु कयो त क़िबला तव्हां मूंखे कीअं घुरायो आहे? पाण फरमायूं त तव्हांखे शाहपुर चाकर जे लाइ मुक़ररु कयूं था। शाहपुर चाकर मुंहिंजे लाइ नओं नालो हो, छो त कॾहिं बि मूं शाहपुर चाकर ॾिठो बि कोन हो, न वरी को मां ॿुधो ई हुयो। हालांकि उन ज़माने में असांजे वॾनि जी ख़ासि करे असांजे ॾाॾे साईं जी सांगड़ मुंड जमड़ाऊ जे तरफ़ आमद रफ़्त हूंदी हुई, पर कोड़ो मुंहिंजो सिलसिलो कोन बनियो हो जो मां शाहपुर खे ॾिसां ॿुधां। उस्ताद साईं जन जे ख़िदमत में मां अर्ज़ु कयो त क़िबला शाहपुर चाकर मुंहिंजी कहिड़ी ड्यूटी हूंदी? पाण फरमायूं त तव्हां उते मस्जिद में वञी इमामत कराईंदव ऐं मदरसो उते खोलणो आहे। मां नओं ॿाराणे ख़्याल में इब्तिदाई नौजवानी जी ज़िंदगी अर्ज़ु कयुमि साईं मुंहिंजो त इरादो आहे त मां पंहिंजे ॻोठ वञी मदरसो खोले दीन जी ख़िदमत कयां, ऐं तव्हां मूंखे वरी शाहपुर था रवानो फरमायो। बाबा जी बि मर्ज़ी आहे, मुंहिंजे ॾाॾा साईं जी बि मर्ज़ी आहे, मुंहिंजो बि शौक़ु आहे त पंहिंजे ॻोठ कमु कयां। उस्ताद साईं तमामु हाज़िर जवाबु हूंदा हुआ ऐं अलाह ताला खे ज़हानत ॾिनी हुई। मुख़्तसर लफ़्ज़नि थोरनि लफ़्ज़नि में अॻे खे क़ाइल करे छॾींदा हुआ। पाण मुंहिंजो इहो जवाबु ॿुधी मूंखे फरमायूं त बा नबीअ बि पंहिंजे ॻोठ में कोन रहिया आहिनि, उन्हनि बि हिजरतूं करे ॿाहिरि वञी दीन जी ख़िदमत कई आहे। तूं केरु थींदो आहे जो पंहिंजे ॻोठ में थो चवीं त मां ख़िदमत कंदुसि? तुंहिंजी ख़िदमत जो वधीक रंग ॿाहिरि थींदो, तूं ॿाहिरि वञ, असां उस्ताद तोखे हुकुम कयूं था। ही ईअं सम्झ त तोखे ख़ानकाह जे तरफ़ खां उस्तादनि जो बि हुकुम आहे, त मुर्शिदनि जो बि हुकुम आहे, तूं शाहपुर चाकर वञी उते ख़िदमत कर। बसि पोइ त मूंखे पुछण जी का बि वाह कान रही। बसि बिला पसो पश मां उस्ताद साईं सां हाउफ कई। उस्ताद साईं जन उन जो उन महिल मूंखे यादि आहे ज़ोहर जी नमाज़ पढ़ी मस्जिद शरीफ़ में, दुआ घुरी मूंखे, हाजी सुलेमान मरहूम खे, मरहूम फ़क़ीर अली बख्श ॾाहिरी खे, मोहम्मद उस्मान उर्फ़ बापूअ खे वठी पाण दरगाह शरीफ़ वारी मस्जिद में रोज़ शरीफ़ वारे दर ते बीही दुआ फरमायूं। ऐं दुआ घुरण खां बाद में उस्ताद साईं मुंहिंजी बांह मरहूम अली बख्श फ़क़ीर जे हथ में ॾिनी। मूंखे फरमायूं तोखे अली बख्श जी पारत हुजे, अली बख्श खे फरमायूं तोखे मौली साहिब अब्दुर्रहीम जी पारत हुजे। ऐं उन रोज़े शरीफ़ जे दरगाह शरीफ़ वारे दरवाज़े जे आॾो मस्जिद शरीफ़ में वेही उस्ताद साईं जन मदरसे जो नालो बि तजवीज़ फरमायो त तव्हांखे मदरसो बि दरगाह जे तरफ़ खां मंज़ूर करे थो ॾिनो वञे ऐं उनजो नालो था रखूं मदरसा सिबग़तुल हुदा। अल्हम्दुलिल्लाह उन टाइम खां वठी करे मदरसे जो इजरा थियो। बाज़ाब्ता तौर सां पहिरीं मुहर्रम शरीफ़ ते असां मदरसे सिबग़तुल हुदा जो शाहपुर चाकर में इजरा कयो। तक़रीबन सन 1376 लिखियल आहे, तव्हां ॾिसजो हुन ते दरवाज़े ते लिखियो पियो आहे। अहिड़े तरीक़े सां असां दीन जी ख़िदमत जो सिलसिलो शुरू कयो आहे। अल्हम्दुलिल्लाह अलाह तबारक व तआला खां दुआ आहे त ही इदारो अञा अॻिते वधे विझे, ख़िदमत कंदो रहे। महिरबानी साईं। साईं ॿियो सुवालु आहे त सिंध में दीनी ख़िदमतुनि जे हवाले सां तव्हांखे कहिड़ी शख़्सियतुनि मुतासिर कयो ऐं तव्हां उन्हनि खां मुतासिर थी करे पंहिंजे मशीन खे तेज़ कयो? महिरबानी कयो उन शख़्सियतुनि जे बारे में थोरो असांखे आगाह फरमाईंदा। जेकॾहिं दीन जे ख़िदमतुनि जे सिलसिले में अव्हां कनि शख़्सियतुनि जे बारे में मूंखां सुवाल कयो था त शख़्सियतूं त अल्हम्दुलिल्लाह तमामु घणियूं आहिनि। ख़ासि तौर सां उलमा किराम जूं शख़्सियतूं जीअं असांजा उस्ताद सगोरा हुआ जन तमामु घणी दीन जी ख़िदमत कई आहे। पर इन सभिनि खां मथे जेकॾहिं कंहिं शख़्सियत खे सरे फ़हरिस्त रखिजे जंहिंजे दीनी ख़िदमत असांखे वधीक मुतासिर कयो, उहा आला हज़रत क़िबला पीर साईं बादशाह हज़रत शाह मर्दा शाह सानी दामत बरकातुल आलिया जी शख़्सियत आहे जन तमामु वॾे अंग्रेज़ी माहौल खे ठुकराए अंग्रेज़नि में रहिया, नंढा थी वॾा थिया। उते छाजे करे जो तव्हांखे मालूमात आहे त जीअं दरगाह शरीफ़ ते इनक़लाब आयो हो, हज़रत सूर शहीद रहमतुल्लाह अलैह खे शहीद कयो वियो हो, त पीर साईं पंहिंजे बिरादर सां गॾु, पीर साईं बागारा साईं पंहिंजे भाउ साईं नादर शाह सां गॾु इंग्लैंड में कैदी रहिया। उते उन्हनि सॼी तरबियत कई, लेकिन हिते अचण खां बाद में जीअं जो पाण आया अची जामिया राशिदिया जो इजरा फरमायूं, उहे सभई अंग्रेज़नि वारियूं ॻाल्हियूं ख़तमु करे पाण पंहिंजे बुज़ुर्गनि दरवेशनि जे नक्शे क़दम ते हली दीन जी ख़िदमत तमामु वॾे पैमाने ते कयूं, जिन खां मां वधि खां वधि मुतासिर आहियां। अलाह तबारक व तआला संदन सायो तादेर असां ते क़ाइमु फरमाए,
हिन टाइम ते बि संदन ज़ेर निगरानी 80 खां वधीक दीनी मदरसा आहिनि जेके ख़िदमतूं सरंजाम ॾेई रहिया आहिनि। वधि खां वधि जेकॾहिं मुतासिर कयो त उन्हनि जे दीनी ख़िदमत मुतासिर कयो। उन खां बाद में ॿियूं शख़्सियतूं बि आहिनि सिंध जे पीरनि में। जेकॾहिं ॿिए नंबर में कंहिं पीर जो नालो वरितो वञे थो जेको दीन जी ख़िदमत करे थो ऐं उन खां असीं बि मुतासिर आहियूं, उहो हज़रत पीर आगा मोहम्मद इब्राहिम जान सरहंदी सामारे वारा, अलाह ताला उनखे ख़िज़री हयाती अता फ़रमाए, जेके सुठा पीर, वॾा आलिम ऐं सुठा ज़मींदार आहिनि, जंहिंजी ज़मींदारी जो तक़रीबन 12 आना हिसो आमदनी जो टोटल मदरसे ते ऐं दीन जी ख़िदमत ते सरफ़ थिए थो। बाक़ी बक़ाया 4 आना संदन ज़मींदारी वग़ैरह में जहाँ पंहिंजे ज़ातियात ते ऐं औलाद वग़ैरह ऐं ख़ानकाह ते ख़र्च थींदो आहे, उन्हनि जी तमामु वॾी दीनी ख़िदमत आहे। इन खां अलावा ॿिया बि असांजा मशाइख़ बुज़ुर्ग सिंध में ख़ुसूसन जीअं असां खां हिन महिल जुदा थी विया आहिनि हज़रत क़िबला पीर मोहम्मद कासिम मशहूरी साहब रहमतुल्लाह अलैह, जेके आलिम बि हुआ, उन सां गॾु रूहानी पेशवा बि हुआ, जन सारी ज़िंदगी दीनी मदरसे जी ख़िदमत कई ऐं पंहिंजे ज़ाती ख़र्च सां साहब ख़ान मशहूरी में पंहिंजो ॻोठ मदरसो हलाईंदा रहिया। इहे शख़्सियतूं आहिनि जन असांखे वधि खां वधि मुतासिर कयो ऐं उन्हनि खां मुतासिर थी करे असांखे बि कुझु न कुझु ख़िदमत जो सलीक़ो मिलियो। अलाह सही शल अॻिते बि तौफ़ीक़ नसीब फरमाए। साईं गुला महिरबानी अव्हांजी। साईं ॿियो सुवाल आहे त दीनी जमात खां सवाइ सियासी तौर ते पंहिंजी कारगुज़ारी खां वाक़ुफ़ु कराईंदा हलो ऐं इन दौरान अव्हांखे मुश्किलातूं तकलीफ़ूं त ॾिसणियूं पियूं, इन जे बारे में असांखे ॿुधाईंदासीं। जेतिरे क़दुरु दीनी जमातुनि जो सियासी जमातुनि सां वाबस्तगी जो तालुक़ु रहियो आहे, उहो इहो ई आहे त शुरू खां वठी करे फ़क़ीर खे सियासत सां शग़फ़ कोन हो, यानी शौक़ु न हो, दिलचस्पी न हुई। पर पहिरियों भेरो जॾहिं जमियत उलमाए पाकिस्तान खे लाहौर में मुनज़्ज़म पे कयो वियो, तक़रीबन 1970 जी ॻाल्हि आहे, उन ज़माने में जमियत उलमाए पाकिस्तान 2 धड़नि में विराइजी चुकी हुई। पहिरियों सदर पाकिस्तान ठहण खां बाद में हज़रत अल्लामा अब्दुल हामिद बदायूनी साहब रहमतुल्लाह अलैह हुआ, जेके मुतफ़क़ा तौर सां जमियत उलमा पाकिस्तान जा सदर हुआ। उन्हनि जे विसाल खां बाद में जमियत उलमा पाकिस्तान 2 धड़नि में विराइजी वई हुई। हिकिड़ो हज़ारवी ग्रुप सरबो हो, यानी हज़रत अल्लामा शेखुल कुरान अब्दुल गफ़ूर हज़ारवी रहमतुल्लाह ताला अलैह जो, ऐं उन ज़माने में ॿियो धड़ो साहबज़ादा फैज़ुल हसन साहब आलू महार शरीफ़ जो सजादा नशीन हो, उन जो सरबो। हिकिड़ो साहबज़ादा ग्रुप सरबो हो, ॿियो हज़ारवी ग्रुप सरबो हो। इहे ॿई बुज़ुर्ग 50-50 हुआ ऐं जमियत खे 2 हिस्सनि में तक़सीम कयो वियो ऐं उहा बिल्कुलु गैर मुअस्सर जमात उन ज़माने में हुई, छाजे करे जो ताक़त तक़सीम थी चुकी हुई। मौलाना महमूद अहमद रज़वी साहब, जेको हाणे ताज़ो विसाल फरमाए विया आहिनि, मदरसा हिज़्बुल अहनाफ लाहौर जा शेखुल हदीस, तमामु वॾा सुठा बहितरीन जयद आलिम हा, ख़ानदानी तरह सां बि आलिम हा। सैयद दीदार अली साहब मुहद्दिस अलवरी रहमतुल्लाह अलैह सदन ॾाढो हो। उन्हनि 1970 में कोशिश इहा कई त जमियत जे 2 धड़नि खे गॾु कयो वञे। पोइ उन बुज़ुर्ग दरगाह शरीफ़ ते हज़रत उस्तादी मौलाना मोहम्मद सालिह साहब रहमतुल्लाह अलैह खे दावतनामो मोकिलियो त तव्हां सुन्नियत जे नाते सां सिंध खां नुमाइंदगी करे तव्हां बि अचो त जीअं हिन 2 ग्रुपनि खे हिकु कयो वञे। उस्ताद मौली मोहम्मद सालिह साईं फ़क़ीर तबो माण्हू, उन सां गॾोगॾु सियासत खां बि साईं किनारा कश हूंदा हुआ, पर हीउ हिकिड़ो वॾो सुठो मक़सदु हो त जीअं जमियत जी ताक़त खे मुज्तमिअ कयो वञे। पोइ उस्ताद साईं पाण त कोन विया, पर ख़ुसूसन उस्ताद साईं जन हुकुम फरमायो, सैयद गौस मोहम्मद शाह जीलानी, जेके सांगड़ जे मदरसे जा उन ज़माने में मोहतमिम हुआ, ऐं हज़रत अल्लामा मुफ्ती मोहम्मद रहीम साहब सिकंदरी, जेके हिन महिल जामिया राशिदिया जा मोहतमिम साहिब आहिनि, ऐं फ़क़ीर खे यानी अब्दुल रहीम खे, ऐं ॿियो असांजो रफ़ीक दोस्त जेको हिन महिल जहान मां विसाल करे वियो आहे, मरहूम मौलाना अब्दुल वाहिद अब्बासी, ऐं ॿियो हाजी मीर मोहम्मद मोरू जो, जेको जामिया राशिदिया में कुझु वक़्तु उस्ताद रहियो। इन्हनि सभिनी खे उस्ताद साईं जन ताक़ीद सां हुकुम फरमायो त तव्हां लाहौर वञो ऐं इन इजलास में शिरकत बि कयो, पंहिंजा मशवरा बि ॾियो ऐं असांजी नुमाइंदगी बि कयो। उस्ताद साईं जन एतिरी शफ़क़त फरमाई जो असांखे ख़त ज़रिए आगाह करे असांजे अचण खां अॻु में
खैरपुर खां लाहौर ताईं जूं सीटूं बुस्तासीं असां जूं पंहिंजे ख़र्च सां अॻुवाट बुक कराए छॾियूं। असां संदन हुकुम मुबारक ते लबैक चई लाहौर पहुतासीं हिज़्बुल अहनाफ में। उन ज़माने में मदरसे में हिज़्बुल अहनाफ में जेको दाता साहब जे दरबार जे साम्हूं आहे इजलास शुरू थियो। उन इजलास में पहिरियों दफ़ो अल्लामा शाह अहमद नूरानी सां असांजी मुलाक़ात थी। नूरानी साहब जो नालो त असां ॿुधंदा हुआसीं, लेकिन उन इजलास में पहिरियों दफ़ो संदन ज़ियारत नसीब थी। पर हाणे उन इजलास में जो कुझु वियो वापरियो उहो त ॿुधाइण जे लाइ को तमामु वॾो वक़्तु खपे। कुझु उते असांजे दोस्तनि ऐं नौजवाननि पाण में नारेबाज़ी शुरू कई, जंहिंजे करे हाथापाई बि थी, जंहिंमें पीर अब्दुल गफ़ूर हज़ारवी साहब ऐं साहिबज़ादा आलू महार शरीफ़ वारा साहिबज़ादा साहब ॿई तशरीफ़ फरमा हुआ। उन्हनि जे मौजूदगी में उन ॿिन्ही जा कारकुन पाण में विढ़ी पिया, जन खे असां छॾायो। ख़ासि करे पंजाब जा जेके बि उलमा हुआ उहे ख़ाली तमाशो बि ॾिसी रहिया हुआ ऐं उन्हनि खे छॾाइण जी कोशिशि कान कई। पोइ असांजो दोस्त मरहूम हाजी मीर मोहम्मद मोरूजो साहब ऐं असां अॻिते वधी हुनखे छॾायोसीं ऐं उन खां बाद में सभिनी खे विहारियोसीं। विहारण खां बाद में जेका नूरानी साहब उन ज़माने में उते तक़रीर कई, उहा अहिड़ी पुरजोश तक़रीर कई जो हू जेके पाण में विढ़ी चुका हुआ, हिक ॿिए सां हाथापाई करे चुका हुआ, नूरानी साहब जिन पुर असर तक़रीर हुनखे एतिरो त मुतासिर कयो जेके सभई शर्मिंदा थी 5 मिंटनि खां बाद में उथी सभई हिक ॿिए खां माफ़ी वठण लॻा ऐं भाकुर पाए पाण में मिलिया। ऐं उन तक़रीर जो असर इहो थियो, ॿियो असर इहो थियो त नूरानी साहब जन जे पुर असर पुर मग़ज़ तक़रीर जे करे ॿई बुज़ुर्ग यानी हज़रत अल्लामा अब्दुल गफ़ूर हज़ारवी ऐं साहिबज़ादा फैज़ुल हसन साहब आलू महार वारा फिल फौर उन महफ़िल में उथी बि मुस्ताफ़ी थिया ऐं पंहिंजे पंहिंजे इस्तीफ़ाउनि जो ऐलान कयूं त असां पंहिंजे पंहिंजे धड़नि तां इस्तीफ़ा ॾियूं था ऐं हाणे उलमा जी मर्ज़ी आहे, जंहिंखे खपे तंहिंखे जमियत उलमा सदर जो जमियत उलमा पाकिस्तान जो सदर बनायो वञे। पोइ हिकमत अमली इहा थी जो सभिनी उते सदर कंहिंखे कोन चूंडियो। मजलिस अमल जमियत उलमाए पाकिस्तान जे नाले सां हिकिड़ी कमेटी ठाही वई, मजलिस अमल जमियत उलमाए पाकिस्तान जे नाले सां। उन जो इहो कमु रखियो वियो त उहा अॻिते हली जमियत जो नओं सदर मुंतख़ब कंदी, जेका मरकज़ी जमियत हूंदी हिकिड़ो ई सदर हूंदो। इहो उहो ज़मानो हो जंहिं ज़माने में मरहूम भुट्टे जो नओं सैलाब उथियो हो ऐं सोशलिज़म जो नारो लॻी रहियो हो। दीनी जमातूं पंहिंजे पंहिंजे इलाइक़े में मुनज़म थी रहियूं हुयूं। पोइ उन मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान जे उन में जेके मेंबर साहिबान ॿिया उलमा खया विया, तव्हांजा नाला हिन महिल मुंहिंजे ज़हन में कोन्हनि। उन में हिन फ़क़ीर जो नालो बि हो, सैयद गौस मोहम्मद शाह जीलानी जो बि नालो हो। उन खां बाद में उन मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान जे ज़ेर तहत टोबा टैक्स में तमामु वॾी हिकिड़ी कॉन्फ्रेंस थी। उहा टोबा टैक्स में इन करे कॉन्फ्रेंस कराई वई हुई त मशरक़ी पाकिस्तान जो कम्युनिस्ट लीडर मौलवी भाषानी मौलाना भाषानी साहब, जेको ॾिसण में त मौलाना हुयो लेकिन हुयो कम्युनिस्ट। मौलाना हुनखे इन करे चवंदा जो ॾाढी हुनजी वॾी हूंदी, लेकिन उहो कट्टर कम्युनिस्ट क़िस्म जो माण्हू हो, लाइनन ऐं मार्क्स जो मुरीद हो। उन टोबा टैक्स में हिकिड़ी वॾी कॉन्फ्रेंस कई मज़दूरनि जे नाले सां। पोइ उन मज़दूरनि जे नाले सां जेका उन कॉन्फ्रेंस कई उन में इस्लाम ते तमामु घणा छो छंडिया, इस्लाम खे हिकु फरसूदो निज़ाम सॼो हो। पोइ उन जे रद में टोबा टैक्सन जो मौलाना साहब हो, मौलाना मुख़्तार अहमद साहब हाणे जहान छॾे विया, अल्लाह ताला खे गरीक़ रहमत फरमाए। उन पेशकश कई मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान खे त तव्हां महिरबानी करे सभई गॾिजी उन जे मुक़ाबले में टोबा में कॉन्फ्रेंस हिकिड़ी कयो। पोइ सभिनी कोशिशि करे टोबा में हिकिड़ी वॾे पैमाने ते कॉन्फ्रेंस हुई, जंहिं कॉन्फ्रेंस में ही फ़क़ीर हितां वॾे काफ़िले सां तमामु काफ़ी दोस्तनि जे मैयत में शाहपुर चाकर खां काफ़ी दोस्त पंहिंजा वठी टोबा में उते कॉन्फ्रेंस शरीक थियो हुयो। उते कॉन्फ्रेंस में मूंखे ॿिनि ॻाल्हियुनि तमामु घणो मुतासिर कयो, उहे अञा ताईं मुंहिंजे ज़हन में यादगार तौरु महफ़ूज़ आहिनि। हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई जंहिं मूंखे मुतासिर कयो जो आख़िरी इजलास में जेको आख़िरी कॉन्फ्रेंस जो इजलास थी रहियो हो, यानी टोबा टैक्स कॉन्फ्रेंस जो, उन इजलास आख़िरी जे इब्तिदा में क़ारी ग़ुलाम रसूल साहब सूरत रहमान जेका तिलावत कई हुई, उहो आख़िरी राति जो हिसो हो, आख़िरी निशस्त हुई ऐं क़ारी साहब जंहिं वक़्त में सूरत रहमान जो ई तिलावत शुरू कई, लखनि जो मजमूओ हो, तमामु घणा माण्हू हुआ, उलमा मशाइख़ सिंध पंजाब बलोचिस्तान खां जमो थिया हुआ।
वो असर जो टाइम थियण वारो हो, आख़िरी जेसिताईं कारी साहब जन रहमान सूरत जी तिलावत कई त मूंखे यादि आहे त ईअं महसूसु थी रहियो हो त गोया क़ुर मजीद हाणे आसमान तां लही रहियो आहे। ऐं उन टाइम ते अहिड़ो समा हिकिड़ो तारी थी चुको हो मजलिस जे मथां जो हज़ारनि लखनि जो जेको मजमो हो, अवा का बि अहिड़ी अखि न हुई जेका गिरिया न हुजे, सभु रोई रहिया हुआ। हिकु इहो क़ुर शरीफ़ जो एजाज़ हो, उहो अञा ताईं मूंखे मंज़र विसरंदो कोन्हे को। ऐं ॿियो उन इजलास में जेका तक़रीर कई हुई अबुल कलाम हज़रत अल्लामा साहिबज़ादा फैज़ुल हसन साहब आलू महारवी, उहा ऐं ॿिए नंबर ते जेका मां अर्ज़ु कयो त मुतासिर करण वारी ॻाल्हि हुई, साहिबज़ादा अबुल कलाम खे लक़ब ॾींदा हुआ अल्लामा अबुल कलाम साहिबज़ादा फैज़ुल हसन साहब आलू महारवी रहमतुल्लाह ताला अलैहि तक़रीर हुई, जंहिं अहिड़ो त वलवलो पैदा कयो जो अॻिते हली उहा मजलिस अमल जमियत उलमा पाकिस्तान फ्री मरकज़ी जमियत उलमा पाकिस्तान जे नाले सां मशहूरु थी, जंहिंजो उन टोबा टैक्सिंग वारी कॉन्फ्रेंस में पहिरियों सदर हज़रत शेखुल मशाइख शेखुल इस्लाम ख्वाजा कमरुद्दीन सियालवी रहमतुल्लाह अलैहि जेको सुजादा नसीन सियाल शरीफ़ जा हुआ, उन बुज़ुर्ग खे हुते मुंतख़ब करे सदर चूंडियो वियो। ऐं मूं पहिरियों दफ़ो उन महफ़िल में उन बुज़ुर्ग जी ज़ियारत कई हुई। इंतिहाई सादा लेकिन तमामु बरजुस्ता चोटी जा आलिम फयाज़ शख़्स हुआ। उन खां बाद में उन दरबार में तमामु घणे खां घणा उलमा किराम आया हुआ, जिन में मरहूम हज़रत मौलाना मुनाज़िर पाकिस्तान हज़रत अल्लामा शेर पाकिस्तान मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह ताला अलैहि उते हुआ, ख्वाजा ख़ान मोहम्मद सियालवी उहे बि उते हुआ, ख्वाजा ख़ान मोहम्मद तौसवी उहे बि उते हुआ, ऐं ॿिया बि घणा बुज़ुर्ग पाकिस्तान जा उते गॾु थिया हुआ। उन खां बाद में जमियत उलमा पाकिस्तान सां का बराह रास्त ताल्लुकात ज़रूर रहिया, लेकिन कंहिं उहिदे ऐं इक़्तिदार ताईं का वाबस्तगी कान रही, जंहिंजो असल वजह इहो हो जीअं मां पहिरीं अर्ज़ु कयो आहे त सियासत खां थोरो किनारा कश रहण जे करे, ॿियो ज़ाती तरह शौक़ु न हो, इन जे करे को उनमें हिसो कोन वरितो वियो। सियासी तरह त मुंहिंजी इहा ई वाबस्तगी रही आहे। बुनियादी तरह चूंकि असांजो वास्तो हज़रत क़िबला आला हज़रत पीर साईं सरदार जन जे दरगाह सां ऐं पीर साईं जी ज़ात सां आहे। पीर साईं जन शुरू खां वठी करे मुस्लिम लीग सां हुआ, त इन नाते सां मुस्लिम लीग बि असांजी हिकिड़ी सियासी मैदान वारी जमात हुई, लेकिन जमियत उलमा पाकिस्तान जेका आहे सा उहा असांजी पंहिंजी मज़हबी उलमा जी तंज़ीम हुई। ऐं जमात अहले सुन्नत जे नाले सां उन ज़माने में जेका गैर सियासी तंज़ीम हुई, जंहिंखे मरहूम हज़रत मौलाना मोहम्मद शफ़ी उकाड़वी साहब रहमतुल्लाह अलैहि जन मुनज़्ज़म कयो हो, जेका तमामु मज़बूत जमात हुई। ईअं खणी सम्झो त उन ज़माने में जेका भुट्टे साहब जे दौर में इलेक्शन थी हुई, उन इलेक्शन में जमियत खे सपोर्ट करण वारी जमात अहले सुन्नत हुई, छो त जमात अहले सुन्नत उन ज़माने में पंहिंजे पेरनि ते बीठल हुई ऐं जमियत उलमा पाकिस्तान उन ज़माने में नई हुई। पोइ उन जमात अहले सुन्नत एतिरो त सपोर्ट कई जो मुंहिंजे ख़्याल में त कराची में 11 सीटूं MPA जूं 11 सीटूं जमियत उलमा पाकिस्तान खणी आई हुई, ऐं हिकिड़ी MNA जी सीट हज़रत अल्लामा अब्दुल मुस्तफ़ा अज़हरी रहमतुल्लाह अलैहि खणी कामयाब थिया हुआ। अहिड़े तरीक़े सां पंजाब में मुख़्तलिफ़ जॻहुनि ते मूंखे यादि थो अचे त कुल उन ज़माने में जमियत उलमा पाकिस्तान जूं क़ौमी असेंबली जूं 6 सीटूं हुयूं, ऐं पाकिस्तान जे लेवल ते 25 सीटूं हुयूं जेके जमियत उलमा पाकिस्तान उन ज़माने में खयूं। उन ज़माने में जेकॾहिं दीनी जमातुनि में यानी सियासी जमातुनि खां बाद में दीनी जमातुनि में जेकॾहिं का जमात पहिरें नंबर ते हुई त जमियत उलमा पाकिस्तान हुई, जंहिं इहो कमु करे ॾेखारियो हुयो। इहे सभु असांजा उन ज़माने में वाबस्तगियूं उन दोस्तनि सां रहियूं, इहो ई असांजी सियासी वाबस्तगी रही आहे। साईं महिरबानी। ॿियो सुवाल आहे साईं, तहरीक निज़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका भुट्टे साहब जे आख़िरी दौरनि में हली, उन दौर में तव्हां पंहिंजे किरदार खां आगाह फरमायो ऐं तव्हांखे कुझु मुश्किलातूं आयूं हूंदियूं, उन्हनि जे बारे में असां थोरो ॿुधाईंदा। तहरीक निज़ाम मुस्तफ़ा जे दौरान अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जल जलालु मन वालो जेका असांखां ख़िदमत मंज़ूरी वरिती असां कुझु कई। सिंध जे अंदरि तक़रीबन जेके बि अज़ला आहिनि उन में असां तहरीक निज़ाम मुस्तफ़ा जे बारे में दौरा कया ऐं तक़रीरूं करे अवाम खे आगाह कयोसीं।
ऐं पंहिंजे दोस्तनि सां जेके बि तहरीक निज़ाम मुस्तफ़ा जा असांजा साथी हुआ उन सां गॾु रहियासीं। जेतिरे क़दुरु तकलीफ़ुनि जो तव्हां ज़िक्र कयो आहे उहो जेकर मूंखां न पुछो हा त सुठो हो। शायदि मतां उन जे ॿुधाइण सां या शाया थियण सां कंहिंजी दिलि आज़ारी न थींदी हुजे, पर हाणे तव्हां सुवालु कयो आहे त तंहिंजे करे मां ॿुधाइणु पसंदि कयां थो। असल में असांजो हिकिड़े शाहपुर चाकर में अचण गोया नवां हुआसीं, ईअं खणी सम्झो त मक़ामी न हुआसीं, ग़ैर मक़ामी हुआसीं। ज़िले ख़ैरपुर जो माण्हू सागड़ में अची हिकिड़ो ग़ैर मक़ामी माण्हू हुयो, पर इन जे बावजूदि अल्हम्दुलिल्लाह हिते शहर जी जेका बि अक्सरियत जी आबादी हुई, ख़ुसूसन उर्दू ॻाल्हाइण वारा दोस्त, यानी मुहाजिर ऐं पंजाबी वग़ैरह, उहे तक़रीबन 100% असां सां गॾु हा। सिंधी ॻाल्हाइण वारा माण्हू, सिंधी भाउर, उन्हनि में सिर्फ़ ऐं सिर्फ़ असां सां उहे माण्हू वाबस्ता हुआ जंहिंजो ताल्लुक़ मुस्लिम लीग सां हो, या हज़रत क़िबला पीर साईं बादशाह सां हो, या वरी के उड़िया थुड़िया माण्हू जंहिंजो ताल्लुक़ जमियत उलमाए पाक इस्लाम या जमात इस्लामी सां हो, उहे असां सां तहरीक निज़ाम मुस्तफ़ा में गॾु हा। बाक़ी टोटल सिंध जा माण्हू, सिंधी दोस्त जेके मां अर्ज़ु पियो कयो त बाक़ी दोस्त मुहाजिरनि, पंजाबनि ऐं मुस्लिम लीग वारनि खां सवाइ जेके बि सिंधी माण्हू हुआ उहे तक़रीबन 2 तबक़नि में विरहायल हुआ। हिकिड़ो तबिको पीपल्स पार्टी सां अक्सरियत में वाबस्ता हो ऐं ॿिया जेके उड़िया थुड़िया हुआसीं वरी जीए सिंध में हुआ। बदकिस्मती सां जीए सिंध वारा ऐं पीपल्स पार्टी वारा सभु असांजा मुखालिफ़ा हुआ। असांजी ख़ुसूसन मुंहिंजी हिकिड़े जेका तेज़ सरगर्मी हुई उनखे ॾिसी हितां जे माण्हुनि असांखे एतिरो परेशान कयो। शहर जे माण्हुनि त ताउन ज़रूरु कयो, पर हुननि ख़ासि करे पीपल्स पार्टी वारनि दोस्तनि, जंहिंजे करे असांखे उन परेशानी जे करे कुझु टाइम मदरसो बंदि करणो पियो। उन ज़माने में जेके मदरसे में तालिब इल्म पढ़ंदा हुआ उन्हनि खे असां ॿियनि मुख़्तलिफ़ मदरसनि ॾे महफ़ूज़ जॻहुनि ते रवानो करे छॾियोसीं। ऐं असीं जेके हुयासीं सो ईअं खणी सम्झो त हिकिड़ा क़ैदी जे सूरत में हिते क़ैद थी वियासीं। अल्हम्दुलिल्लाह असां इन जे बावजूदि पंहिंजी हिमत कान हारी, जन दोस्तनि असांजो ताउन कयो, असां उन्हनि जा बि शुक्रगुज़ार ऐं दुआगो आहियूं। ऐं जन उन ज़माने में असांजी मुखालफ़त कई हुई, उन्हनि जे मुखालफ़त खे बि असां विसारे छॾियो आहे, छो त उहे उन ज़माने में हिकिड़ो सियासी रोह ऐं सियासी जज़्बे तहत वही चुका हुआ। लेकिन उन्हनि माण्हुनि सां बि हाणे हिन टाइम ते बि असांजा सुठा तालुकात आहिनि। अल्हम्दुलिल्लाह उहा दीनी तहरीक पंहिंजे हद खे पहुती ऐं ख़ुदा ताला निज़ाम मुस्तफ़ा जे तहरीक वारनि खे कामयाबु कयो ऐं जेके उन जा मुखालिफ़ हुआ उन्हनि खे बिरतनाक शिकस्त मिली। लेकिन अफ़सोस इन ॻाल्हि जो रहिजी वियो त हेॾे वॾे पैमाने ते जंहिं मक़सद जे लाइ तहरीक हलाई वई हुई त निज़ाम मुस्तफ़ा जो निफ़ाज़ थिए, उन तहरीक जे मथां शबख़ून मारियो मरहूम ज़ियाउल हक़, जो मार्शल लॻाए इन सभिनी तहरीकुनि खे दॿाए। पाण बि वाइदो इहो कयो हुई त मां बसि 90 ॾींहंनि जे अंदरि इंतिख़ाब कराईंदुसि ऐं निज़ाम मुस्तफ़ा जे राह हमवार कंदुसि, पर ईअं कोन थियो हो। मरहूम 11 साल कब्ज़ो कयो वेठो रहियो, आख़िरकार पाण अलाह खे प्यारो थी हलियो वियो ऐं तहरीक निज़ाम मुस्तफ़ा उते रहिजी वई ऐं दीनी जमातूं तक़सीम थी चुकियूं। जंहिंजे करे अफ़सोस इन ॻाल्हि जो अॼु ताईं आहे त जेकर उन जज़्बे सां जीअं दीनी जमातूं हिकिड़े प्लेटफार्म ते गॾु थियूं, गॾिजी जेकॾहिं निज़ाम मुस्तफ़ा पाकिस्तान में नाफ़िज़ कयो वञे हा त तमामु बहितर थिए हा। क़िबला पाकिस्तान में तहरीकूं तमामु घणियूं हलियूं। जीअं शुरू में तहरीक पाकिस्तान हली, माण्हुनि में वलवलो जज़्बो जोश हुयो। अहिड़े नमूने सां जेकॾहिं का ॿी तहरीक पाकिस्तान में हुई त उहा निज़ाम मुस्तफ़ा हुई। उनजे बारे में बि कराची में जमियत उलमा सिकंदरिया जे आलमनि में बिलख़ुसूस सईद ओस्मान शाह साहब जन जो किरदारु हुयो। तव्हां उन जे बारे में कुझु महिरबानी करे ॿुधाईंदा? गौस मोहम्मद शाह जिलानी खे कराचीअ में जॾहिं पाण मुंतक़िल थी आहे त जमियत उलमा पाकिस्तान कराची जो नाज़िम आला बल्कि सूबे सिंध जो नाज़िम आला मुंतख़ब कयो वियो। गौस मोहम्मद शाह जिलानी उन ज़माने में तहरीक निज़ाम मुस्तफ़ा जे दौरान में थोरो अज़ीम शान किरदारु ऐं कारनामो सर अंजाम ॾिनो हो। उहो ही हुयो त जुलूस वग़ैरह रोज़ बरोज़ सुबुह शाम जुलूस निकिरंदा हुआ। हिकिड़ो जुलूस कराची मां निकिरी रहियो हो जंहिंखे फ़ौज जे माण्हुनि घेरो करे अॻियां बाक़ाइदे पटी लॻाए ख़तरे जो निशान ॾेई छॾियो हो। जेकॾहिं ही कंहिं बि क्रास कई पटी जुलूस अॻिते वधो त गोली सां उॾायो वेंदो। ऐं वाक़ई फ़ौजी जवान जेके हुआ भुटे साहब जे ज़माने, उन ज़माने में अञा भुटो साहब बरसर इक़्तिदार हो।
उन ज़माने में फ़ौजी बाक़ाइदे पंहिंजूं राइफलूं ऐं संगीनूं ताणे बीही रहिया ऐं वार न ॾींदा रहिया ऐं साम्हूं ॻाढ़ी लाल पटी लॻाए छॾियऊं त हितां जंहिं बि इहा पटी क्रॉस कई उनखे क़तल कयो वेंदो, उनखे गोली हलाई वेंदी, मारियो वेंदो। हज़ारनि जो मजमो हो, को बि अॻिते वधण जे लाइ तयारु कोन हो, छो त उन ज़माने में हर हिक खे इहो ई ख़तरो हो त गोली ज़रूरु लॻी वेंदी। लेकिन मरहूम गौस मोहम्मद शाह जिलानी खे अलाह ताला जन्नत में आला मक़ाम अता फरमाए, तमामु जोश जज़्बे वलवले सां अल्लाह अकबर ऐं नारे रिसालत जा नारा हणी पाण उन पटी खे क्रॉस करे जॾहिं अॻिते वधियो त उन खां बाद में ॿियनि में जज़्बो पैदा थियो। जेको माण्हू हुनजे पुठियां हलिया आया, उहे फ़ौजी जेके हुया उहे गोली हलाए कोन सघिया। शाह साहब खे गिरफ़्तार करे जेल जे हवाले ज़रूरु कयो वियो। बाक़ी शाह साहब जो इंतिहाई जुरतमंदाना क़दम हो जो पटी गोलियुनि जे साए में क्रॉस करे जुलूस खे अॻिते वठी आयो हुयो। गौस मोहम्मद शाह जो तमामु वॾो किरदारु हो। उन खां बाद में शाह साहब पंहिंजे दौर में जहिड़े नमूने सां जमियत खे सूबाई लेवल ते मुनज़म कयो, उहो शायदि मिसाल को कंहिंजो घटि में नथो हुजे। क़िबला अवां रोज़ बरोज़ जलसा कंदा आहियो ऐं जलसनि करण दौरान तव्हांजा मुखालिफ़नि सां के मुनाज़रा थिया हूंदा, उनजे बारे में महिरबानी करे असांखे ॿुधाईंदा। हा, अल्हम्दुलिल्लाह जलसनि जो जेतिरे क़दुरु सिलसिलो आहे उहो त मुंहिंजे पढ़ाई जे दौरान में ई शुरू हुयो। फारग तहसील थियण खां बाद में अल्लाह ताला जल जलालु मन वालो तौफ़ीक़ नसीब फरमाई जो मुनज़म तरीक़े सां जीअं तनज़ीम प्रोग्राम हले थो। लेकिन पढ़ाई जे ज़माने में मां जॾहिं पढ़ंदो हुउसि उन ज़माने में बि मुख़्तलिफ़ जॻहुनि ते इलाइक़नि में उसे पासे में दीनी तबलीगी प्रोग्राम जे लाइ उस्ताद सां रवानो फरमाईंदा वेंदा हुआसीं। तव्हां जेतिरे क़दुरु मुनाज़रनि जे लाइ सवाल कयो आहे उहो इहो ई आहे त सिंध जे अंदरि जेके बि मुखालिफ़ बदमज़हब आहिनि उन मां जा कंहिंखे बि अॼु ताईं ज़रूरत कान थी आहे त पोइ उहो मुनाज़रे में साम्हूं अचनि। सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहिनि या चैलेंजूं ॾींदा आहिनि, सो बि कंहिंजे गैर हाज़िरी में पर पुठ हुजण में। मैदान जा हू मर्द कॾहिं बि न थिया आहिनि, न आहिनि, कॾहिं बि मैदान में न आया आहिनि। हाणे जेकॾहिं को मैदान में न अचे त हाणे उन सां मुक़ाबिलो कहिड़ो थिए। इत्तफ़ाक़ सां हिकिड़ो दफ़ो 60 मैल जे जामिया मस्जिद में असांजा दोस्त हज़रत मौलाना मुफ्ती अब्दुल करीम साहब सिकंदरी जेके अॼुकल्ह सूबाई औक़ाफ़ जा ख़तीब आहिनि उहे पेशमाम हूंदा हुआ। उते हिकिड़ो मौलवी रहंदो हो, अञा आहे हबीबुल्लाह खोसो, जंहिं मौलवी अब्दुल करीम मौलाना अब्दुल करीम साहब जन खे चयो त तव्हां अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह न पढ़ो आज़ान खां अॻे या बाद में, छो त अस्सलातु वस्सलाम अलैक या रसूल अल्लाह मां हाज़िर नाज़िर जो मफ़हूम निकिरे थो। तव्हां इन मौज़ूअ ते मुनाज़रो कयो त असां मुनाज़रे जे लाइ तयारु आहियूं। मुफ्ती अब्दुल करीम साहब जन असांखे ॿुधाइण खां सवाइ उन सां मुनाज़रे जा शर्त शुरू त तय कया, तारीख़ बि मुक़ररु करे बाद में अची असांखे ॿुधायो। मुफ्ती अब्दुल करीम साहब जन उन ज़माने में पंहिंजे तरफ़ खां अल्लामा फैज़ अहमद अवैसी साहब खे वठी वियो ऐं हितां असां बि वियासीं, असांखे बि वठी वियो। असां बि किताबनि जूं भरियूं ॿधी जमात दोस्त अहबाब करे हुते पहुतासीं। होॾो मदे मुक़ाबिल असांजे लाइ मौलवी हबीबुल्लाह खोसे साहब अब्दुल्ला शाह सखर वारे खे घुरायो, उहो मैदान में आयो। जीअं जो असां हुते पहुतासीं असां सां जमात तमामु घणी हुई ऐं उहा जमात में तक़रीबन अक्सरियत हुर जमात जी हुई। उते पहुचण खां बाद जॾहिं नारे तकबीर नारे रिसालत ऐं भेज पगारा जा फलक शगाफ नारा लॻण शुरू थिया त अब्दुल्ला शाह साहब खे ख़ैर जो कमज़ोरी ज़ौफ़ अची तारी कयो, जंहिंजे लाइ हू बहाना बनाए कहिड़े बि तरीक़े सां मुनाज़रे खां भॼण जी राह ॻोल्हण लॻो। लेकिन उते जा जेके मक़ामी माण्हू हुआ, ख़ासि करे रिंद क़ौम जा हुआ, मोहम्मद मूसा ऐं मोहम्मद ईसा ऐं उन्हनि जो भाउ हूंदो शादी ख़ान, उन्हनि हुनखे मजबूर कयो, बाबा तव्हां मुनाज़रे चैलेंज कयो आहे, होॾो ॿिया आलिम अची चुका आहिनि, तव्हांजो मौली भॻो इहो बहितर न थींदो। पोइ हुनखे मजबूर करे ज़ोरी मस्जिद में शाह साहब खे वठी आया, पर उते अचण खां बाद में बहानो बारणु शुरू कई त मूंखे उर्दू ॿोली कान ईंदी आहे, मूंसां सिंध जो को मौलवी सिंधी ॻाल्हाए फैज़ अहमद अवैसी उर्दू में ॻाल्हाईंदो, मां पंहिंजो माफ़िज़ ज़मीर सिंधी खां सवाइ बयानु न करे सघंदुसि। शाह साहब खे चयो वियो, अब्दुल्ला शाह खे चयो वियो त बाबा तूं बहावलपुर बि वेंदो आहे, सखर बि वेंदो आहे, रहीम यार ख़ान बि वेंदो आहे, उते त उर्दू में तकीरा कंदो आहे, हिते तोखे उर्दू छो नथी अचे? हुन चयो न बसि मां पंहिंजो सिंधी खां सवाइ कोन ॻाल्हाईंदुसि। फ़क़ीर अब्दुर्रहीम चवे थो त जॾहिं ॾिठोसीं त अब्दुल्ला शाह कंहिं बि तरह सां हाणे काबू में नथो अचे ऐं बहाना बनाए भॼण जी कोशिशि थो करे, त मूं दिलि में सोचियो त हिनखे कंहिं न कंहिं नमूने सां फासाए ऐं हिन सां ॻाल्हाइजे त जीअं हिन जे इल्म जी बि ख़बर पवे ऐं हिन जे ॻाल्हाइण खां बाद में
अवाम उन्नास खे बि पतो पवे त शाह साहब केतिरे पाणी में आहे। इन दौरान विच में मां सभिनि जी ॻाल्हि खे कटींदे अब्दुल्ला शाह खे चयो त तव्हां था चओ त मूंखे उर्दू कान थी अचे, जॾहिं त तव्हांजे देवबंदी हज़रात जो इहो चवणु आहे ऐं संदुनि किताबनि में अचे थो, जीअं मिसाल बराहीने कातिया में तव्हांजे मौलवियुनि लिखियो आहे त असांजे देवबंद जे मदरसे जो तमामु वॾो शान आहे। एतिरो वॾो शान आहे जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे कंहिं ख्वाब में उर्दू ॻाल्हाईंदे ॾिठो त पाण ईअं पिया फरमाइनि त हे उर्दू बि मूंखे देवबंद जे उलमा जे ताल्लुक खां बाद में आई आहे। होॾो तव्हां ईअं था चओ त रसूलुल्लाह बि उर्दू तव्हां देवबंदनि वटि सिखियो आहे, ऐं हेॾो तो देवबंदनि जे मौलवी मुनाज़र खे उर्दू कान थी अचे, या फ़लसफ़ो मूंखे सम्झ में त नथो अचे। अब्दुल्ला शाह भोखलाए ॾी चयो त किथे आहे, किथे आहे, इहो कहिड़े किताब में आहे, ॾेखार। त मां फौरन उन टाइम ते बराहीने कातिया कढी उहो मुतअलिक़ सिफ़ो हिन जे आॾो कयो त अब्दुल्ला शाह जूं हवाऊं उॾी वयूं ऐं एतिरो त भोखलाइजी वियो जो संदसि किताबनि जी जेका हुते ॻंढ पियल हुई उहा बि खांसि रहिजी वई, ऐं तड़ तकड़ में माण्हुनि खे ऐं मजमे खे चीरे ॿाहिरि जो निकितो। शाह साहब जन जी जेका दस्तार मुबारक हुई उहा बि उते ख़ैर सां किरी पई ऐं तमामु तेज़ी सां ॿाहिरि निकितो। असांजे दोस्त मरहूम मगफूर हाजी मीर मोहम्मद हुनखे खमीस खां चोले खां गले खां झलियो त जीअं शाह साहब तरसे त कुझु का ॻाल्हि ॿोल थिए, पर शाह साहब जन पंहिंजी खमीस फाड़ाए बि ॿाहिरि भॼी मैदान छॾे हलियो हुयो ऐं वरी मुनाज़रे ते उन खां पोइ अॼु ताईं न आयो आहे। उन खां बाद दौलत घाड़ी जो मुनाज़रो थियो, या पंजो मैल काज़ी अहमद वारो मुनाज़रो थियो, या पंजो मैल सकरंड वारो मुनाज़रो, इन सभिनी जॻहियुनि ते जिथे बि शाह साहब आयो त मैदान में कॾहिं बि न बीठो आहे, भॼी वेंदो आहे, किथे बि न ईंदो आहे, ऐं न को ॿियो को देवबंदी ईंदो आहे। आम तरह सां सिंध में त को बि देवबंदी सिंधी देवबंदी को बि अहिड़ो कोन्हे जेको मुनाज़रे जी हां हाणे सिर्फ़ु ॻाल्हियूं कंदा आहिनि। थोरो घणो अब्दुल्ला शाह ते हू पढ़ंदा आहिनि, पर अब्दुल्ला शाह बि कॾहिं मैदान में कोन आयो आहे। ॿिया त ख़ाली ॻाल्हियूं कंदा आहिनि, मूंखे मुनाज़रे जी ताक़त अॼु कान रही आहे। अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला असांखे हर जॻह ते सोभ ॾिनी आहे। ऐं इन खां अलावा बद मज़हबनि सां शीयनि सां मुंहिंजो मुनाज़रो थियो हो कलमी तहरीरी। उहो मुनाज़रो अल्हम्दुलिल्लाह असां ते इहो कलमी सूरत में अॼु बि मौजूदु आहे। इंशा अल्लाह तबारक व तआला को अल्लाह ताला मौक़ो अता फरमाए त उन्ही खे जल्दी शाया कंदासूं त जीअं शाया थी वञे। तमामु मुफ़ीद मालूमात उन में आहे। उनखे बि शिकस्त मिली, उहो हिकिड़े बाक़ाइदे अची लिखत करे ॾेई वियो, जेके शर्त शुरू त हुन सां तय थिया हुआ उन मुताबिक़ उहो पूरो कोन आयो। ख़ुदा ताला उते बि असांखे कामयाबी अता फरमाई। साईं महिरबानी। साईं अंजुमन तुलबा इस्लाम जे बाननि में वहां जो शुमार ॿुधायो थो वञे, इन जे बारे ॿुधाईंदासीं। अंजुमन तलबा इस्लाम खां अॻु में तक़रीबन 3-4 तंज़ीमूं अहल सुन्नत जमात जे शागिर्दनि जूं स्कूलनि में कॉलेजनि में हुयूं, मुख़्तलिफ़ नालनि सां। उन ज़माने में जॾहिं अंजुमन तलबा इस्लाम खे मुनज़म करे हिकिड़े प्लेटफॉर्म ते आंदो पियो त उन मुख़्तलिफ़ नालनि वारियुनि तंज़ीमुनि खे गॾे असांजे दोस्त मोहतरम हाजी हनीफ़ तैयब, मोहम्मद याक़ूब क़ादरी एडवोकेट नवाब शाह, साईं सैयद गौस मोहम्मद शाह जीलानी ऐं फ़क़ीर अब्दुल रहीम ऐं ॿिया असांजा साथी दोस्त हुआ, जन गॾिजी करे हिकिड़ी मीटिंग कराची में कई हुई, जंहिंमें तबनी मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि खे गॾे हिकिड़े प्लेटफॉर्म ते अंजुमन तलबा इस्लाम जे नाले सां मुनज़म कयो वियो हो। अल्हम्दुलिल्लाह उन अंजुमन तलबा इस्लाम हिकिड़ी अहिड़ी शागिर्दनि जी नौजवाननि जी खेप पैदा कई जो तमामु बहितरीन खां बहितरीन हुन यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में कमु करे शागिर्दनि में जज़्बा इस्लाम इश्क़ मुस्तफ़ा खे बेदार कयो। उन जा असरात अञा ताईं हर जॻह ते नुमाया नज़र अची रहिया आहिनि। हाणे चूंकि उन अंजुमन तलबा इस्लाम में बि सियासी तरह ॿधड़ा थी विया आहिनि, ख़ुदा ताला करे तो हे पाण में मुनज़म थी वञनि, ऐं जेकर पहिरें जज़्बे सां कमु कंदा त अंजुमन अञा वधीक फ़आल थी सघे थी। ॿियो सुवाल आहे त जमात अहल सुन्नत जे इब्तिदाई ऐं बुनियादी मराहिल में शामिल रहिया आहियो, कुझु उन ते रोशनी विझोसि। मां अॻु में अर्ज़ु करे आयो आहियां त जमात अहल सुन्नत जो सभ खां वधीक कमु कराची में हज़रत मौलाना मोहम्मद शफ़ी उकाड़वी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में थियो। उन ज़माने में असां जमात अहल सुन्नत सां वाबस्ता हुआसीं। कराचीअ जे नश्तर पार्क में जमात अहल सुन्नत जे तहत तमामु हिकिड़ो वॾो इजलास थियो, जंहिं इजलास में असां हितां सांगड़ जे वफ़द जे सूरत में रवाना थिया हुआसीं। असां साईं गौस मोहम्मद शाह जीलानी दामत बरकात वाली अहमद अली रहमतुल्लाह अलैह सां गॾिजी कराची में उन जमात जे इजलास में शरीक थिया हुआसीं। उन्हीअ में अञा जमियत जे दोस्तनि टिकेटूं कोन, फार्म अञा कोन भरिया हुआ इलेक्शन वग़ैरह जा, फंड जी ज़रूरत हुई।
सस्ताई जो बि ज़मानो हुयो। उते जमायत अहल सुन्नत जे इजलास में मरहूम मौलाना मोहम्मद शफ़ी कारी साहब वलवला अंगेज़ तक़रीर फरमाए माण्हुनि खे चयो त बाबा तव्हां खां असां वोट त वठंदासीं पर तव्हांखे नोट बि ॾियणो पवंदो, यानी माली इमदाद कयो। पर ईअं न त को सुभाणे, हाणे मां तव्हांखे स्टेट ते चवां थो, तव्हां मूंखे हाणे जो हाणे हिते ॾियो। उन ज़माने में पैसे जी तमामु घणी वैल्यू हुई, अॼोको दौरु कोन हो। मूंखे यादि आहे त मरहूम जॾहिं अपील कई त माण्हू जोक दर जोक हज़ारनि जे तादाद में थी मौलाना साहब खे पैसा ॾींदा रहिया। स्टेट ते एतिरे तादाद में पैसा मिलिया जो हथनि में वठण खां वधी विया। झोलियूं ऐं भरियूं ॿधी पैसनि जूं नोट उते स्टेट ते रखिया विया, जेके जमात अहल सुन्नत जे फंड में जमो कया हुआ ऐं जमात अहल सुन्नत उहे जमीयत उलमा पाकिस्तान ते ख़र्च कया। असां बि शुरू खां वठी करे जमायत अहल सुन्नत जे प्लेटफॉर्म ते हुन सां गॾु रहियासीं। ख़ासि करे सिंध जे अज़ला में, अंदरूनी सिंध में जमायत अहल सुन्नत खे मुनज़्ज़म करण जे लाइ असां कोशिशि कईसीं। असां सां गॾु कराची जा उलमा बि हुया। अलाह ताला असांजी उहा ख़िदमत क़बूल फरमाए। ॿियो सुवालु आहे त इल्मुल हदीस ते तव्हांजी गहरी नज़र आहे। छा तव्हां महसूसु कयो आहे त असां वटि इल्मुल हदीस जो तदरीसी मयार रोज़ रोज़ घटिबो पियो वञे? इन जे इस्लाह जे बारे में का अहिड़ी सूरत जेका अव्हांजी नज़र में हुजे? इल्मुल हदीस अल्हम्दुलिल्लाह तमामु वसी इल्मु आहे। पंहिंजे ज़िंदगी जे मुख़्तसर अरसे में जेका ख़िदमत हिन फ़क़ीर खां पहुती आहे त मदरसा सिबगतुल हुदा जे दौरे हदीस जे शागिर्दनि खे सियासता जे दौरे पढ़ाइण जे दौरान में उन में महसूसु असां इहो ई कयो वियो आहे त रुगो सिंध में न बल्कि तक़रीबन पाकिस्तान जे तमामु मदारस में इन तरफ़ तवजो घटिबो वञे पियो। जेतिरो अॻे मुनज़म तरीक़े सां दौरे हदीस जे मथां तवजो ॾिनो वेंदो हो, ओतिरो ॾिनो कोन थो वञे। उन जा असबाब त घणा थी सघनि था, पर वधि खां वधि जंहिं ॻाल्हि खे मूं महसूसु कयो आहे उहा ही आहे त असांजे मदरसनि में जेके मशरिकी उलूमनि जा यानी दुनियावी इम्तिहानात ॾियारिया वञनि था ऐं उन खां बाद में शागिर्दनि खे सर्टिफिकेट सनदूं मिलनि थियूं अदीब आलिम फाज़िल जूं, ऐं जंहिंजे बुनियाद ते हू अरबी टीचर या कॉलेजनि में लेक्चरार वग़ैरह थी सघनि था, पोइ उहे इम्तिहान तमामु शार्ट कोर्स में ॾियारिया वञनि था। शागिर्द इहो बि सोचनि था त जेकॾहिं असां मुकमिल दौरे हदीस ते दस्तरस हासिल करे मौलवी आलिम फाज़िल ऐं मुहदिस बनियासीं त असांखे नौकिरी त कान मिलंदी, बसि उहो मदरसनि जे हवाले हूंदासूं। ज़रिए माश जे तलाश जे करे पोइ हू हुननि इम्तिहाननि खे तरजीह ॾेई शार्ट कोर्स पढ़ी ऐं सनदूं हासिल करे ऐं वञी था कॉलेजनि में, हाई स्कूलनि में, यूनिवर्सिटियुनि में नौकिरी वठी पंहिंजे पेट जो गुज़र सफ़र कनि था। ऐं इल्म हदीस जे तरफ़ जेको उनखे तवजो ॾियणु खपे उहो कोन था ॾियनि, जंहिंजो असुलु कारण इहो आहे। जेकॾहिं वक़्त जी हुकूमत सुठनि मुहदिसनि खे इल्म हदीस ॼाणण माण्हुनि खे या दौरे हदीस में कामयाब थींदड़ शागिर्दनि खे हिकिड़ी एज़ाज़ी का सनद ॾे ऐं उहा अहिड़ी सनद हुजे जंहिंजे बुनियाद ते हुननि खे कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में का सुठी नौकिरी मिली वञे, त मां सम्झां थो त इहो शोबो वरी मज़बूत थी सघे थो। अञा बि अल्हम्दुलिल्लाह जेको इनहितात थी चुको हो उन्हीअ खे ख़तमु करण जे लाइ तनज़ीमुल मदारस जे तहत जेके इम्तिहान ॾियारिया वञनि था, छो त उन्हनि जी सनद खे बि तमामु घणी वैल्यू आहे ऐं यूनिवर्सिटी कमीशन ग्रांट जी तरफ़ खां उहा सनद मंज़ूर थियल आहे। तंहिंजे करे कुझु न कुझु वरी बि इस्तेहकाम अची चुको आहे दौरे हदीस वारनि खे, छो त उते इम्तिहान तमामु सख़्ती सां वरिता वञनि था। जेसीं ताईं हदीस जे मथां या ख़ासि तौर सियासत जे किताबनि ते शागिर्द खे उबूर नथो थिए त उहो इम्तिहान नथो ॾेई सघे। त कुझु न कुझु इन ज़रिए इस्तेहकाम थियो आहे, पर अञा बि मज़ीद जंहिं इस्तेहकाम जी ज़रूरत आहे उहो अञा ज़रूरत उनजी आहे त अञा वधीक उनखे मज़बूत बनायो वञे। उहो मज़बूत तॾहिं बनायो वेंदो जॾहिं कुझु पाकिस्तान जी हुकूमत इन दीनी मदरसनि जी सरपरस्ती करे। सरपरस्ती न कंदी त शायदि इहो वधीक निज़ाम ख़राब थी वेंदो। ॿियो सुवालु आहे त छा मौजूदा दौर में दीनी मदारस जे तदरीसी अमल खां भी मुतमइन आहियो ऐं मुआशरे में मदारस जे किरदार सां तब्दीली मुतवक़े आहे? अल्हम्दुलिल्लाह दीनी मदरसनि शुरू खां अॼु ताईं मुआशरे जे सुधारण में तमामु घणो किरदारु अदा कयो आहे ऐं इंशा अल्लाह ताला आइंदा बि मुआशरे जी सुधारे में
मुआशरे जे सुधारे में दीनी मदारस सही माना में किरदारु अदा करे सघनि था। आम तरह सां मौजूदा दौर जे तक़ाज़ाउनि मुताबिक़ के असांजा दोस्त ख़ैर ख़्वाहाना अंदाज़ में चवंदा आहिनि त मदरसनि जे अंदरि मौजूद दौर जे मुताबिक़ तालीम ॾियारी कान थी वञे, यानी मतिलबु हुननि जो इहो हूंदो आहे त जदीद तालीमात ॾियारी वञे, साइंस पढ़ाई वञे, बायोलॉजी पढ़ाई वञे, इम्तिहानात ॾियारिया वञनि, हुननि खे ॿियनि इल्मनि खां रोशनास करायो वञे। जीअं त अॼुकल्ह जदीद दौरु आहे, साइंसी दौरु आहे, टेक्नोलॉजी जो दौरु आहे। इन दौर खे नज़र में रखी हू चाहिनि था त जीअं यूनिवर्सिटियुनि में कॉलेजनि में तालीम ॾियारी थी वञे, मदरसनि में बि इहा ॾियारी वञे। असल में इहा हुननि जी ख़ैर ख़्वाहाना सलाह त ज़रूरु आहे, मशवरत आहे, पर मां इन खे सतही नज़र सां ॾिसां थो। इहा संदन इंतिहाई सतही सोच आहे। इहो कीअं त को बि कमु ऐं को बि इल्मी फन जेसी ताईं हुनखे माण्हू सही नमूने सां हुन ते गहरी नज़र नथो रखे तेसी ताईं उहो उन में कामयाबु न थींदो आहे। मदरसनि जो असली मक़सदु आहे दीन जी ख़िदमत करणु ऐं जय्यद उलमा पैदा करणु। मदरसनि जो बुनियादु सिर्फ़ु इन जे लाइ आहे त सही आलिम पैदा थियनि, ऐं सही आलिम उनखे चइबो आहे जंहिंजी सभ खां अव्वल क़ुर करीम जे मथां नज़र हुजे ऐं क़ुर करीम जे उलूम खां चङी तरह वाक़िफ़ हुजे। उन खां बाद में ॿिए नंबर ते सही आलिम उहो आहे ऐं उनखे लिखियो वेंदो जेको हदीस मुबारक खे सही नज़र सां परखे, ॾिसे, पढ़े ऐं सम्झे। उन खां बाद में फ़िक़्ह ऐं ॿिया दीनी उलूम आहिनि। मदरसनि जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त अहिड़े क़िस्म जा आलिम ऐं अहिड़ा अफ़राद पैदा कया वञनि जेके क़ुर, हदीस ऐं फ़िक़्ह ऐं इस्लामी तालीम खां चङी तरह वाक़िफ़ हुजनि ऐं उहे माण्हुनि खे उन तालीम खां वाक़िफ़ कया वञनि। मदरसा इन जे लाइ कोन आहिनि त को ते रियाज़ीदान पैदा कया वञनि, साइंसदान पैदा कया वञनि, इल्म फ़ल्किया जा माहिर पैदा कया वञनि, या कंहिं ॿियनि उलूम जा माण्हू पैदा कया वञनि। न, तव्हां ॾिसंदव, तव्हां तक़रीबन मूंसां इन ॻाल्हि में मुतफ़क़ थींदव त मसलन हिकिड़ो मां तव्हांखे मिसाल ॾियां, डॉक्टरी पढ़ाई वञे थी पई। को बि शागिर्द आहे MBBS जो इम्तिहान करे डॉक्टर त बणिजी ईंदो आहे, लेकिन उहो सिर्फ़ु डॉक्टर हूंदो आहे, हुनजी का हैसियत ॿी कान हूंदी आहे जेसी ताईं को MBBS थियण खां बाद में कंहिं ख़ासि फ़न में न महारत हासिल करे। मसलन को चेस्ट जो माहिर हूंदो आहे त उहो पंहिंजे फ़न में जॾहिं तमामु स्पेशलिस्ट थी वेंदो आहे त उनजी माण्हुनि वटि वधीक इज़त ऐं वैल्यू हूंदी आहे। अहिड़े तरीक़े सां को अखियुनि जो डॉक्टर हूंदो आहे, MBBS त सभई हूंदा आहिनि, पर जेसी ताईं हू कंहिं ख़ासि फ़न में महारत हासिल नथो करे तेसी ताईं हुनजी का हैसियत न हूंदी आहे। को अखियुनि जो माहिर हूंदो त पंहिंजे अखियुनि में उहो नालो शोहरत कराईंदो, को दिलि जो माहिर हूंदो, को गुर्दनि जो माहिर हूंदो, को चमड़ी जो डॉक्टर माहिर हूंदो। त अहिड़े तरीक़े सां जेसी ताईं उहो तख़सुस नथो हासिल करे तेसी ताईं उहो ख़ाली MBBS हुनजो कंहिं बि कम जो कोन्हे। त उन तरफ़ छो नथो सोचियो वञे त भला असांजा डॉक्टर वग़ैरह जेके आहिनि से सिर्फ़ु हिकिड़े फ़न में छो था महारत हासिल कनि। तमामु चेस्ट जो बि उहो साॻियो माहिर हुजे, दिमाग़ जो बि उहो माहिर हुजे, ॾंदनि जो बि उहो माहिर हुजे, चमड़ी जो बि उहो ई डॉक्टर माहिर हुजे। हालांकि इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। जॾहिं दुनियावी उलूम में इहो नामुमकिन आहे त दीनी उलूम में वरी दीनी उलूम सां गॾु क़ुर खे बि ॼाणे, हदीस खे बि ॼाणे, उहो फ़िक़्ह खे बि ॼाणे, तव्हांजे इल्मुल मीरास खे बि ॼाणे। पर हाणे उन जे लाइ तव्हां इहा बि पाबंदी रखो त हाणे इहो कंप्यूटर खां बि वाक़िफ़ हुजे, अंग्रेज़ी खां बि वाक़िफ़ हुजे, त ऐं जदीद इल्मनि खां बि वाक़िफ़ हुजे, त इहो हुन जे लाइ तमामु हिकिड़ो वॾो वज़न आहे। असुल सम्झ जो फेर आहे त उलमा खे ऐं दीनी मदारस खे छा करिणो आहे। दीनी मदारस छाजे लाइ क़ाइमु कया विया आहिनि? दीनी मदारस इन लाइ क़ाइमु कया विया आहिनि त दीन सेखारनि। हा, मां इन सां मुतफ़क़ ज़रूरु आहियां त दीनी उलमा खे जेका राब्ते जी ज़ुबान इंग्लिश आहे उहा सिखणु खपे ऐं उहा दीनी मदरसनि में सेखारी वञे, छो त हू पंहिंजो माफ़िज़ ज़मीर क़ुर ऐं हदीस जो या दीनी मसाइल वग़ैरह जो उन ॿोलीअ में उन ॿियनि माण्हुनि ताईं ॿाहिरि मुल्कनि में पहुचाए सघनि था। लेकिन उलमा किराम खे हरूभरू इन पारे में मुकल्लफ़ न बनायो वञे। नंबर 2 त तव्हां पाण सम्झी सघो था इन महांगाई जे दौर में इन जदीद उलूम जे लाइ किरोड़ूं अरबूं रुपया बि नाकाफ़ी आहिनि। जेकॾहिं उन जे लाइ किरोड़ूं लाखूं अरबूं रुपया ख़र्च कजनि था, उन खां बाद में उहे इल्म जा माहिर अहिड़ा पैदा थी सघनि था। तव्हां इंजीनियरिंग खे वठो, ॿियनि फ़ननि खे वठो, उनजे मथां छा थो ख़र्च अचे। दीनी मदरसा जेके अॻे कसम परसी जे हालत में आहिनि, माण्हुनि मुखैर हज़रात जे ज़कात, सदकात, ख़ैरात ते हू पली हली रहिया आहिनि। हाणे उन्हनि खे जेकॾहिं तव्हां मुकल्लफ़ कंदव, मजबूर कंदव त तव्हां उन सां गॾु जदीद तालीम बि ॾियारियो ऐं त पोइ हू पंहिंजा अख़राजात पूरा कीअं कंदा। हा, ईअं कयो वञे
त जेकॾहिं को दीन जे शौक़ जे लाइ कनि दोस्तनि खे दर्द आहे त पोइ उन जे लाइ बहितर तरीक़ो मुंहिंजे नज़र में इहो ई आहे त कॉलेजनि जे अंदरि जिथे साइंस पढ़ाई थी वञे, जंहिं जाइ ते ॿिया उलूम पढ़ाया था वञनि पिया, उते दीन जो शोबो लाज़मी करार ॾिनो वञे, उते उनखे दीन सेखारियो वञे। ईअं न हुजे जीअं अॼुकल्ह असांजे कॉलेजनि हाई स्कूलनि में बराए नाम अरबी लाज़मी आहे लेकिन उते पढ़ाई कान थी वञे पई, बराए नाम आहे। ईअं न हुजे, बाक़ाइदगी सां जीअं दीनी कोर्स मदरसनि में पढ़ायो थो वञे तीअं यूनिवर्सिटियुनि में ऐं कॉलेजनि में दीनी कोर्स पढ़ायो वञे। ईअं न त को मदरसनि खे यूनिवर्सिटियूं बनायो या मदरसनि जे मथां कॉलेज मुसलत कयो, न, बल्कि कॉलेजनि जे मथां तव्हां दीनदारी मुसलत कयो, उते क़ाबिल उस्ताद दीनदारी जा दीन पढ़ाइण वारा रखिया वञनि त इनशा अल्लाह ताला इहो मसइलो अज़ ख़ुदि हल थी वेंदो। महिरबानी साईं। दीनी जमातनि जे बारे में हिकु अहिड़ो फार्मूलो जंहिंसां असां मुल्की यकजहती लाइ कमु करे सघूं ऐं इस्लामी इनकलाब तरफ़ वधी सघूं, महिरबानी करे उन जे बारे में असांखे आगाह फरमाईंदासीं। इस्लामी इनकलाब जे लाइ ऐं दीनी जमातुनि जे मुनज़म थियण जे लाइ तमामु वॾे जिदोजहद जी ज़रूरत आहे ऐं वॾे क़ुर्बानी जी ज़रूरत आहे। अॼुकल्ह सभु कंहिं माण्हूअ दीनी जमातुनि ख़ासि करे अना जो मसइलो बनाए छॾियो आहे। दीन जो दर्द घटि आहे, पार्टी बाज़ी नाले खे वधाइण जे लाइ तमामु घणो शौक़ु ऐं शोहरत जी ॻाल्हि आहे। अवां ॾिसंदव त हिकिड़े ई मसलक जे पार्टियुनि में कई धड़ा आहिनि, जंहिंमें इहो अंदाज़ो लॻाए सघिजे थो त दीन जो दर्द घटि आहे, अनानियत घणी वधी वई आहे। मुंहिंजे नज़र में इन जमातुनि खे मुनज़म करण जे लाइ बहितर खां बहितर तरीक़ो इहो थी सघे थो त इहे जमातूं जा जेके बि पुराणा सरबराह ऐं सरपरस्त आहिनि उहे सभई मुस्तफ़ी थी वञनि ऐं नई क़यादत खे अॻिते वधाइण आणण जी कोशिशि कई वञे। छो त पुराणनि खे उहा पंहिंजे अना जो मसइलो ऐं उन्हनि पुराणनि खां सदन तजुर्बनि मझां फ़ाइदो वठिजे, मगर उन्हनि जी क़यादत खे ख़तमु करे नौजवान क़यादत आंदी वञे ऐं उहा नौजवान क़यादत आंदी वञे जेके दीन जी सूझ बूझ बि रखंदा हुजनि ऐं ईसार ऐं क़ुर्बानी जो जज़्बो हुन में पैदा हुजे। थी सघे थो त उहे अॻिते हली नौजवान को कमु कनि त अलाह ताला कंदो असांजे मुल्क में को दीनी इनकलाब थी सघे थो। केवल हुरत तहरीक में तव्हांजे ख़ानदान जो किरदारु ऐं 1965 1971 जे जंग दौरान में जेकॾहिं तव्हांजे ख़ानदान को हिसो वरितो हुजे त महिरबानी करे बारे ॿुधाईंदा। मजमूई तरह सां हुर जमात जा असीं फ़र्द आहियूं। जहिड़े नमूने सां हुर जमात ख़ुसूसन 1940 खां 43 ते मुतासिर थी हुई त उन सां हुर जमात सां गॾु असांजो ख़ानदान बि मुतासिर थियो हो, पर जाग्राफ़ाई हिसाब सां हुर तहरीक ज़्यादा मुतासिर सांगड़ ज़िले में थी हुई या वरी ख़ैरपुर ज़िले जे सिर्फ़ नारे तालके में मुतासिर थी हुई। बाक़ी सिंध जा ॿिया अज़ला या ॿिया इलाइक़ा एतिरो मुतासिर कोन थिया, जंहिंजो असुलु सबबु इहो हो त हुर जमात जी अक्सरियत सांगड़ ज़िले में या नारे तालके में हुई। इन जे करे मुतासिर बि उहे थिया। असां बि जमात सां गॾु मुतासिर थियासीं, पर चूंकि असां ज़िले ख़ैरपुर जे मीरवा तालके में रहंदड़ हुआसीं, जिथे जमात जा माण्हू तमामु थोरा न हुजण जे बराबरि हुआ, तंहिंजे करे ख़ासि तौर सां अंग्रेज़नि जो इताब वग़ैरह या हुकूमत जो जेको इम्तिहान हो सो मीरवा तालके वारनि ते घटि हो। इन लिहाज़ जे करे असांजो घर तक़रीबन कुझु न कुझु बचियो रहियो, लेकिन जमाती हिसाब सां असीं मुतासिर हुआसीं। 1965 जे लड़ाईअ में बफ़ज़ल ताला मुंहिंजे वालिद साहिब जन 65 जे जंग में बनफ़्से नफ़ीस हिसो वरितो। जीअं हुर मुजाहिदनि खे पीर साईं बागारे जन दामत बरकात वाली या भर्ती जे लाइ हुकुम फरमायो त मुंहिंजो वालिद साहिबु उन ज़माने में स्कूल में उस्ताद हुआ, पर तवील मोकल लिखी पाण मैदान जिहाद में शामिल थिया। जो पाण इन चूलिस्तान वारे इलाइक़े में यानी घोटाड़ू वारो इलाइक़ो इन पासे पाण जंग जे मैदान में हुआ। ख़ासि तौर सां जो घोटाड़ू जो क़िलो फतह थियो हो, जन मुजाहिदनि कयो हो, उन मुजाहिदनि जे पलटण में असांजो वालिद साहिबु कंपनी कमांडर हो। कंपनी कमांडर मरहूम अब्दुल करीम नूनारी हो। वालिद साहिब जन दस्ते लीडर हुआ, दस्ता ठहियल कंपनी में दस्ता हूंदा हुआ, उन कंपनी कमांडर मरहूम अब्दुल करीम नूनारी हो ऐं वालिद साहिब असांजा दस्ते लीडर हुआ। जन उते घोटाड़ू जे मैदान ते इंडिया जे सरहद में अंदरि वञी काफ़ी इलाइक़ो जेको हुरनि छॾायो हो, उन में असांजो वालिद साहिबु गॾु हुआ। हुते 1965 में
वालिद साहब जन जंहिं तरफ़ विया हुआ कोटाड़ू वारे पासे, मुंहिंजो वॾो भाउ मौलवी अब्दुल गफूर साहब जन, उहे बि नारे वारे महाज़ ते वियल हुआ। उस्ताद साईं मौलाना मोहम्मद सालिह साईं रहमतुल्लाह अलैह खे वालिद साहब जन ख़त लिखियो हो कोटाड़ू तां त मां बि मैदान जंग में जहाद लाइ वियल आहियां। मुंहिंजो ॿियो पुटु यानी अब्दुल गफूर भाउ, मुंहिंजो वॾो भाउ बाबा साईं जो फर्ज़ंद, उहो बि मैदान जंग में आहे। बाबा साईं उस्ताद साईं खे ख़त में लिखियो त अब्दुल रहीम खे बि इजाज़त ॾियो त उहो मैदान जंग में अचे। उस्ताद मौलवी मोहम्मद सालिह साईं रहमतुल्लाह अलैह जन जेको वालिद साहब खे ख़त लिखियो, सो ख़त असां वटि अञा महफ़ूज़ आहे। उन ख़त में उस्ताद साईं जन फरमायो त तूं पाण बि जिहाद में आहीं, तुंहिंजो पुटु बि जिहाद में आहे, हिन खे छॾ त ही हिते पढ़े। छाजे लाइ त ही जेको जिहाद कंदो उहो इनशा अल्लाह ताला दाइमी जिहाद हूंदो। उस्ताद साईं जूं दुआऊं थियूं ऐं अल्हम्दुलिल्लाह इल्म जी ख़िदमत करण बि हिकिड़ो जिहाद अकबर आहे। मुंहिंजो ॿियो नंढो भाउ आहे मूंखां बि, हुनजो नालो मंज़ूर सिन्हा, उहो बि 1971 वारी लड़ाई में मैदान में जंग में वियो। अल्हम्दुलिल्लाह जेको अल्लाह ताला ख़िदमत जो मौक़ो ॾिनो सो असांजे ख़ानदान कयो आहे। तव्हां जहिड़े माण्हुनि जी ख़ुदि नवश्त हिकु अहम ज़रूरत आहे, छा तव्हां इन तरफ़ तवजो ॾिनो आहे? ख़ुदि नवश्त जे लाइ जेतिरे क़दुरु तव्हां मशवरो ॾिनो आहे, इन मशवरे खां अॻु में ई काफ़ी अरसे खां वठी करे आउं सोचां पियो, छो त को बि माण्हू जॾहिं जहान छॾे वेंदो आहे त उनजे पोयां हुन जा ख़ुशि अक़ीदत ऐं मोतक़द शागिर्द वग़ैरह अहिड़ियूं अहिड़ियूं ॻाल्हियूं लिखंदा आहिनि जेके हुन में न बि हूंदियूं आहिनि, पर जेसीं ताईं उहे कूड़ सच करे हुनखे पढ़ाईंदा न आहिनि तेसीं ताईं हुनजी सवानह मज़ो न कंदी आहे। तंहिं करे आउं इन खां तमामु घणो मुतनफ़िर हूंदो आहियां। आउं चाहियां थो त पंहिंजे ज़िंदगी मुतालिक़ टूटा फूटा अल्फाज़ थोरा घणा पाण लिखी वञा, त जेकॾहिं दुनिया मां को वञणु थिए त ॿिए खे पुठियां मुंहिंजे कूड़ हणण जी ज़रूरत न पवे। मुंहिंजी पंहिंजी जेका शइ लिखियल हूंदी सा उहा ई मुस्तनद वधीक हूंदी। इनशा अल्लाह ताला इन तरफ़ तवजो ॾिबो, सिर्फ़ु इन नियत सां त जीअं को पोयां कूड़ हणी ड्रेग ऐं वाधाव न करे, वरना मूंखे पंहिंजे हवाले लिखण जी ज़रूरत कान्हे का। साईं आख़िरी ॿ टे सुवाल आहिनि त ज़िंदगी में तव्हांखे कहिड़ी शइ सां शदीद नफ़रत रही आहे? ज़िंदगी में शदीद नफ़रत जे लाइ तव्हांजो सुवाल तमामु अहम आहे। नफ़रत मुस्लमान खे हर बुराई खां हुजणु खपे, हर बुराई खां नफ़रत हुजणु खपे। अल्हम्दुलिल्लाह मूंखे बि तक़रीबन हर बुराई खां नफ़रत हूंदी आहे, पर तव्हांजे चवण मुताबिक़ शदीद नफ़रत मूंखे कूड़ खां घणी हूंदी आहे। कूड़ ॻाल्हाइणु मूंखे तमामु घणो नापसंद हूंदो आहे। तव्हां ज़िंदगी जी वॾी ख़्वाहिश जे बारे में ॿुधायोसीं। ज़िंदगी जी वॾे खां वॾी ख़्वाहिश इहा आहे त अलाह ताला मदीने में मौत करे। तव्हांजे ज़िंदगी में पेश अचण वारियूं मोहतरम शख़्सियतूं कुझु ॿुधायो। मां जीअं अर्ज़ु करे चुको आहियां, असांजा मशाइख़, असांजा उस्ताद ऐं ॿिया सिंध जा मशहूर आलिम जन सां असांजी न्याज़मंदी रही आहे। ख़ुसूसन मां चंद माण्हुनि जो ज़िक्र कंदुसि जेके हिन महिल दुनिया ते मौजूदु न आहिनि। असांजे पढ़ण वारे ज़माने में हज़रत अल्लामा अब्दुल बाक़ी हमायूनी रहमतुल्लाह अलैह, जेके मौलाना अब्दुल गफूर हमायूनी रहमतुल्लाह अलैह जे दरगाह जा सजादा नशीन हुआ, उहे दरगाह शरीफ़ ते ईंदा हुआ, उन्हनि जी ज़ियारत नसीब थी। उन खां बाद में हज़रत अल्लामा मोहम्मद इब्राहिम गढ़ी यासीन वारा बुज़ुर्ग, जेके असांजे उस्ताद साईं मुफ़्ती मोहम्मद साहिबदास साईं रहमतुल्लाह अलैह जन जा हमदर्स हुआ, उन्हनि जी ज़ियारत नसीब थी। पंजाब जो मशहूर आलिम दीन हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद उमर अशरवी रहमतुल्लाह अलैह ऐं सिंध जो मशहूर वाइज़ी हज़रत पीर ग़ुलाम मुजद्दिद सरहंदी मुजाहिद इस्लाम, जेको बद मज़हबनि जे लाइ खुली तलवार जहिड़ो आलिम दीन हूंदो हो, ऐं मुबल्लिग़ इस्लाम हज़रत मौलाना क़ाज़ी दोस्तमंद बुलबुल सिंध, ऐं इन खां अलावा जी मूं पहिरीं बि अर्ज़ु कयो आहे हज़रत पीर तरीक़त हज़रत मौलाना मोहम्मद क़ासिम मशहूरी साहब रहमतुल्लाह ताला अलैह, उन्हनि जी शख़्सियत बि तमामु हिकिड़ी अजीब शख़्सियत ऐं इश्क़ रसूल वारी शख़्सियत हुई। इन खां सवाइ पीर ख़्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार रहमतपुर शरीफ़ वारा बुज़ुर्ग, उन्हनि जी बि मां 1956, 57, 58 टिनि सालनि में मुसलसल 3 दफ़ा ज़ियारत नसीब थी हुई, ऐं उते 1 दफ़ो 2 दफ़ा 3 दफ़ा रहमतपुर शरीफ़ वञणु थियो हो। ऐं उहे बुज़ुर्ग बि तमामु फयाज़ बुज़ुर्ग हुआ, जन पंहिंजे दौर में तमामु हिकिड़ी दीन ऐं सुन्नत खे जीअरण जी सुठी ख़िदमत कई आहे। ॿियो सुवाल आहे त आला हज़रत मोहसिन मिलत पीर साईं पागारा दामत बरकातुम आलिया जी हालिया अहले सुन्नत ऐं जमायत खे फ़ाल बनाइण लाइ कोशिश में तव्हां केतिरे क़दुरु अमली सहकार करे रहिया आहियो? हा, पीर साईं जन अल्हम्दुलिल्लाह जमायत अहले सुन्नत ऐं जमीयत उलमा अहले सुन्नत खे मुनज़्ज़म करण जे लाइ तमामु घणी कोशिशि कई आहे। असां संदन सहकार छा, असीं त संदन ग़ुलाम आहियूं, संदन हुक्म खे हर वक़्तु लबैक चवण जे लाइ तयारु आहियूं।
पाण इनशा अल्लाह ताला मुल्तान सुन्नी कॉन्फ्रेंस जे लाइ तयारी फरमाए रहिया आहिनि ऐं संदन जेको बि हुकुम हूंदो असां हर तरह उन सां वाबस्ता आहियूं ऐं रहंदासूं। अल्लाह ताला सभिनी सुन्नी मुस्लमान खे तौफ़ीक़ अता फरमाए। असां पीर साईं सां हर तरह सहकार करण जे लाइ तयारु आहियूं। संदन हुकुम जेको हूंदो असां हुन ते लबे करण लाइ तयारु आहियूं। दरगाह शरीफ़ जे बुज़ुर्गनि जे करामतुनि जे बारे में कुझु फरमाईंदा ऐं करामत जी शरई हैसियत में कुझु ॿुधाईंदा। करामत जी शरई हैसियत जे बारे में तव्हांजो सुवाल आहे, उन जे बारे में अहले सुन्नत जमात में ऐं मोतज़िलनि में फ़र्क़ी करामत आहे। मोतज़िला जेको गुमराह फ़िरक़ो आहे उहो करामत जो मुनकिर हूंदो आहे ऐं अहले सुन्नत जमात जे निशाननि मंझां ॿियनि निशान मंझां हिकिड़ी इहा बि निशानी आहे जीअं असांजे अकाद जा किताब जेके असां पढ़ायूं था उन में लिखिया त करामात औलिया हक़ुन, अल्लाह ताला जे वलियनि जूं करामतूं बरहक़ आहिनि, जंहिंजो सबूत क़ुरान मजीद में आसिफ बिन बरखिया जे वाक़े मां मिले थो, हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा जे वाक़ियात में मिले थो, अहादीस मुबारका में सहाबा किराम जूं तमामु घणियूं करामतूं मज़कूर आहिनि। इन खां अलावा औलिया अल्लाह जे करामतुनि जो ज़िक्र सदन तज़किरनि में मिले थो जेके मुस्तंद रिवायतूं ऐं मारूफ़ रिवायतूं आहिनि। करामत जी शरई हैसियत एतिरे क़दुरु आहे जो आउं ईअं बि चवण लाइ तयारु आहियां त जेको करामत जो मुनकिर आहे सो बेदीन आहे, अहले सुन्नत जमात खां ख़ारिज आहे। कतई तौर सां सुन्नी सॾाइण वारो करामत जो मुनकिर नथो थी सघे। शरई हैसियत हिनजी इहा ई आहे। बाक़ी रहियो सुवाल असांजे मशाइखनि जे बारे में अव्हां पुछियो आहे त दरगाह शरीफ़ जे मशाइखनि जे करामात जे बारे में तव्हां कुझु बयानु कयो। मां त ॿियनि रवायती करामतुनि खे एतिरो कोन थो अहमियत ॾियां, लेकिन मशहूर ऐं मारूफ़ जेका करामत हिन दौर में बि दरगाह शरीफ़ जे बुज़ुर्ग शख़्सियतुनि जी ख़ुसूसन पीर से रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जी आहे जो पौणा 200 साल गुज़री वञण खां बाद में बि दरगाह मुबारक ताईं अॼु ताईं को बि गैर शरई कमु कोन थी रहियो आहे। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जहिड़े नमूने सां सुन्नत जो इहया फरमायो उन्ही तरीक़े सां उहा सुन्नत जो सिलसिलो अॼु बि जारी आहे। आख़िरी सवाल असांजी जमायत में दीनी इस्लामी प्रोग्रामनि खे भरपूर नमूने सां हलाइण जे लाइ कंहिं तजवीज़ हुजनि ऐं उनखे कामयाबु करण जे लाइ कुझु महिरबानी करे ॿुधाईंदा। असांजी जमात न बल्कि सभिनी मुस्लमाननि जे लाइ हुन सां गॾु असांजी जमात बि शामिल आहे। इहो भरपूर दीनी प्रोग्राम हलाइण जे लाइ मुंहिंजी नज़र में वधि खां वधि खे पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾियणु खपे, छो त दीन जी तालीम जेसिताईं औलाद में न हूंदी इहो असांजो औलाद जो नस्ल अॻिते हली असांजे मुल्क जो ख़ैर ख़ा थियणो आहे। औलाद जहल रहिजी वई त कुझु कोन थींदो। जेकॾहिं दीन खे भरपूर नमूने सां मुनज़म तरीक़े सां मुयसर नमूने सां मुल्क में जारी नाफ़िज़ करणो आहे त हुनजो बहितर खां बहितर तरीक़ो आहे त पंहिंजे औलाद खे दीनी तालीम ॾियारी वञे। महिरबानी साईं। हीउ रिकॉर्ड हीउ प्रोग्राम असांजो तारीख़ 5 शवाल सन 1420 हिजरी मुताबिक़ 12 जनवरी 2005 जी राति मदरसा सिबगतुल हुदा में रिकॉर्ड कयोसीं, जेको अलहुदा जे लाइ इंशाअल्लाह ताला शाया कयो वेंदो। हिन वक़्त में टाइम 11:30 थी रहियो आहे। साईं जन जी वॾी वॾी महिरबानी, साईं पंहिंजे मसरूफ़ियत जे बावजूदि असांखे टाइम ॾिनो। साईं अल्लाह ताला खे ख़ैरियाती फरमाए। आमीन।